ऐं हाणे असांजे सथ में पंहिंजी ॻाल्हि चिटी ऐं खरी रखंदड़ पंहिंजे नेठनि ऐं निर्मल ॻाल्हियुनि सां कचहरी में पंहिंजो रस ऐं रंग रखी वेंदड़ घण पढ़ियो घण रुखी शख़्सियत जो मालिक असांजो नौजवान सुञा लेखक अॼोके किताब जे हवाले सां वीचार वंडींदो। अवां जी आजिया में आउं अर्ज़ु कंदुसि मोहतरम इनाम शेख साहब। प्यारा बरोई साहब, मैडम फामिदा, डॉक्टर आकाश, बख्शण मेहरानवी ऐं असांजा भाउ अब्दुल गफ़ार तबस्सुम, दोस्तों ऐं साथियों, प्यारा दोस्तों, कंहिं शाइर ते ॻाल्हाइण, उन जी शाइरीअ जो जाइज़ो वठणु ॾाढी आसान ॻाल्हि आहे। कंहिं शख़्स ते ॻाल्हाइण ऐं कंहिं शख़्स जे रवैयनि बाबति ॻाल्हाइण बि ॾाढी आसान ॻाल्हि आहे। मुश्किल तॾहिं थी तव्हांजे साम्हूं अचे जॾहिं तव्हां कंहिं अहिड़े शख़्स ते ॻाल्हायो जेको तव्हांजो प्यारो दोस्त बि हुजे ऐं साॻे वक़्तु शाइर बि हुजे। दोस्तीअ में माण्हू हुजतूं करे थो ऐं शाइरनि सां हुजतुनि जो जेको अंजाम थींदो आहे उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। जो शाइर ॾाढा पंहिंजे मामले में हसास थींदा आहिनि, पर मां सम्झां थो असांजे दोस्त अब्दुल गफ़ार तबस्सुम जी शायदि सभ खां वॾी ख़ूबी हीअ आहे त हिकु फ़र्द ऐं हिकु आर्टिस्ट जो पंहिंजे शख़्सियत अंदरि जीअं हुन मिलाप कयो आहे उहो आम तौर ते ॾिसण में नथो अचे। सिंध जो जेको ही सॼो बुहरानी दौर आहे, तव्हां असां कराची शहर में रहंदे ईअं थो महसूस थिए, कराची शहर में लंघंदे रहंदे ईअं महसूस थिए थो ही मुंहिंजो शहर आहे या दुश्मन जो शहर आहे। हिकु अहिड़ो शहर जंहिंजे जनम में सिंध जे अज़ीम सूर में ग़ुलाम शाह कलोड़े जे महिनतुनि जो पघर शामिल आहे ऐं जंहिं शहर में मोरडे खां वठी लाजवाल सिंधी सूरमनि जो रत शामिल आहे, उन शहर में रहंदे असांखे जेका कैफ़ियत महसूस थिए थी उहा तव्हां सभिनी यादि आहे। ऐं मौजूदा हालत में त सिंधी सोसाइटी सिंधी समाज पंहिंजे उन फेज़ में दाख़िल थियो आहे, उन रुख में हलियो वियो आहे जिते कई अठ सठा कई नाव में जूं कई हसरतूं असांजे दिलि में जागनि थियूं। मां सम्झां थो त इन कैफ़ियत खे पहुचण जे लाइ सभ खां वधीक जेको ज़िम्मेवार तबिको हूंदो आहे कंहिं बि समाज जो, उहो उन जा अदीब हूंदा आहिनि। अदीब पंहिंजे क़ौमुनि जे लाइ, शाइर पंहिंजे क़ौमुनि लाइ आयल तेज़ बारिशी तूफ़ाननि में हिफ़ाज़त भरियो छपिरो हूंदा आहिनि। क़ौमुनि जे मथां जॾहिं इंतिहाई शदीद ऐं कड़ियूं हालतूं हूंदियूं आहिनि तॾहिं शाइर पंहिंजनि लफ़्ज़नि ते ख़्याल जूं मोहरूं हणी उन्हनि खां हथियारनि जो कमु वठंदा आहिनि ऐं अदीब पंहिंजनि ख़्यालनि खे पहिरें मोर्चे ते खणी ईंदा आहिनि ऐं पंहिंजे वतन जे बका जी जंग लड़ंदा आहिनि। मां सम्झां थो जिते सिंध जी सॼी हिन गणतीअ भरी सूरत हाल में सिंध जे सियासतदाननि जो रोल आङुरियुनि खणण जहिड़ो आहे,
उते असां सिंध जा अदीब, सिंध जा शाइर ऐं सिंध जा जेके सर्जनहार आहियूं उन्हनि बाबति बि कुझु सोचण जी ज़रूरत आहे। सिंधी अदीब, सिंधी शाइर पंहिंजो तारीख़ी रोल विसारे छॾियो आहे। हुननि जॾहिं बि सिंध जे मथां बुरो वक़्तु आयो आहे तारीख़ में, त इहे सिंध जा शाइर हुया, सिंध जा अदीब हुया। ठटे जो आख़ून साले हुजे या असांजा ॿिया केतिरा ई माण्हू हुजनि, केतिरा ई शाइर हुजनि, अदीब हुजनि, पंहिंजो किरदारु अदा कयो। मां सम्झां थो अहिड़ी सूरत हाल में असांजो तबसुम, उहा जेका विकिरे जे कतार में बीठल शाइरनि ऐं अदीबनि जी वॾी लोध आहे, उन खां हिकिड़ो मुनफ़रिद शख़्स आहे, मुनफ़रिद आर्टिस्ट आहे। कॾहिं बि ज़िंदगीअ में पर्सनल दोस्त वेठा हूंदा, भट्टी साहब या काई साहब वेठो आहे, ॿिया दोस्त वेठा हूंदा, कंहिं बि शरीफ़ माण्हूअ जे लाइ वॾे में वॾो जॾहिं कंहिंखे क्रेडिट ॾिबो आहे, वॾे में वॾी का तारीफ़ कबी आहे, त उनखे चइबो आहे त हीउ माण्हू अहिड़ो भलो आहे जो हिनखे पंहिंजे ॿारनि सां गॾु विया। असां सभु दोस्त तबसुम खे सालनि खां सुञाणूं था ऐं मां यकीन सां थो चवां हीउ हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे पंहिंजे ॿारनि में विया। असां त हैरान हूंदा आहियूं त हीअ जेका शाइरी तबसुम करे थो उहा कंहिंजे लाइ थो करे। हिन महिल ताईं उहा माई असांखे जेके 20, 30, 25 सालनि खां असां ऐं ॿिया दोस्त आहियूं भट्टी साहिब जा, उन्हनि खे इहा ख़बर न आहे त इहा शाइरी थिए कंहिंजे लाइ थी। बसि जॾहिं बि शाइरी पढ़ंदा आहियूं त उर्दूअ जी सिट यादि ईंदी आहे त सुना है सनम तेरी भी कमर है कहाँ है किधर है। ख़बर न पवंदी आहे त इहा शाइरी उहा जंहिं माईअ जे लाइ या जंहिं महबूब जे लाइ थिए थी उहा थिए कंहिंजे लाइ थी। पर इन जे बावजूदि हिन जे शाइरीअ जी सभिनी खां वॾी खूबी हीअ आहे त उहा पर्सनल हूंदे, रोमांटिक हूंदे बि हिकिड़ो मक़सदु रखे थी। न सिर्फ़ु मक़सदु इहो त पढ़ण जे लिहाज़ खां उन में हिकिड़ी वॾो रंग रूप मौजूदु आहे, पर मुख़्तलिफ़ पहलुअनि खां। मिसाल तौर ते तबसुम उहो शाइर आहे जंहिंजी सिंध जे ॿहिराड़ीअ खां वठी सिंध जे पढ़ियल ॻढ़ियल क्लास ताईं सभु माण्हू शाइरी पढ़नि था, छाकाणि जो हुन ॻाइण जे सूरत में तोड़ी लिखण जे सूरत में सोसाइटीअ जे मुख़्तलिफ़ जेके हिन से तबिक़नि खे मुतासिर कयो आहे। हिकु वॾे शाइर, हिकु वॾे भले शाइर जी सभ खां वॾी खूबी उहा आहे त उनखे रुॻो ड्राइंग रूमनि में न पढ़ियो वञे, उनखे रुॻो जेको आहे सो कंहिं मख़सूस क्लास में न पढ़ियो वञे, पर उनखे उन सोसाइटी जा मुख़्तलिफ़ तबिक़ा पढ़नि ऐं उन मां तासुर वठनि। इहो ई सबबु आहे जो किथे बि तबसुम जी शाइरी पढ़ंदे तव्हांखे लाउडनेस महसूसु न थींदी, उन में हिकिड़ो गैर मयारी अंसर महसूसु न थींदो ऐं उन में फ़हमीदगीअ सां गॾोगॾु हिकिड़ो मैसेज हूंदो, हिकिड़ी आर्ट हूंदी जेका माण्हू चाहींदो त वेही ॿुधे। अच्छा, वरी ॿी जेका ख़ूबी हीअ आहे त जॾहिं बि तव्हां का भली शाइरी कयो था, भली शइ सिट सरिजो था, त उहा पंहिंजे फ़िक्र में त भली गहरी हुजे, पर मैसेज में, कम्युनिकेशन में उहा मात खाई वेंदी आहे, उहा हेठि थी वेंदी आहे। पर तबसुम पंहिंजनि इंतिहाई सादनि लफ़्ज़नि सां, नीर बुक में अव्हां झलियो त मञा, मच हथनि में अव्हां खणो त मञा, अहिड़ी शाइरी जेका सादनि लफ़्ज़नि में अवाम जे माण्हुनि जे दिलनि ताईं पइजी वञे, उहा शाइरी सिंध में घटि थी थिए। असांजे दोस्त जो जेको ताज़ो मजमू आयो आहे तन्हा कंदी मुसाफ़िर, उन में बि तव्हां शयूं ॾिसंदो, केतिरियूं मां 2-3 शेर नोट कया आहिनि। सर जे सांझ खे सिज थफींदे चए। असांजो बिरोई साहिब हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कंदो आहे त तर्क थी वियल जेके लफ़्ज़ आहिनि, मतरूक विसारियल ॿोलीअ जा जेके लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे यादि कंदे या उन्हनि खे वरजाईंदे या उन्हनि खे ज़िंदह करणु एॾो वॾो सवाबु आहे जेतिरो पंहिंजे वतन जे लाइ शहीद थियणु।
तव्हां थोरो इन लफ़्ज़ ते गौर कयो, सरह जी सांझ खे सिज थफींदे चयो। जॾहिं थफिण जो अहसासु आहे त उहा माउ जी हंज, माउ जी ॿोली ऐं लोली यादि थी अचे त उहो पंहिंजे बचिड़े खे सुम्हारण महिल कहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदी आहे, ऐं उनजे हथ में जेको छुहाउ हूंदो आहे, जेको अहसासु हूंदो आहे, उनखे शायदि दुनिया जो को छुहाउ, शायदि को दुनिया जो हसीन हथ रिप्लेस करे सघे। तबसुम जी हिकिड़ी वॾी ख़ूबी असां हिनखे मुहतब चवंदा आहियूं, ऐं पर पुठि त हुन सिंधी ॿोलीअ जे केतिरनि ई मरी वियल लफ़्ज़नि खे नई ज़िंदगी बख़्शी आहे, ऐं उहा ज़िंदगी बख़्शींदे हुन फ़न ऐं उनजे असुल कारज खां हिकिड़ो इंच बि पोइ ते न हटियो आहे। सरह जी सांझ खे सिज थफींदे चयो, धुंधले उभ जूं पंहिंजूं उदासियूं त ॾिस। ॿिनि सिटुनि में तव्हां ॾिसो त शाइर पंहिंजे रोमांस खे, पंहिंजे अहसास खे, पंहिंजी ॿोलीअ खे ऐं पंहिंजे मैसेज खे कीअं माण्हुनि ताईं पहुचाइण में कामयाबु थियो आहे। ॿी जेका मां आख़िर में ॻाल्हि कंदुसि त तबसुम हिन शहर में रहंदे, कराची जहिड़े वॾे शहर में रहंदे, हिकिड़ी नफ़्सियात में कैफ़ियत थींदी आहे जंहिंखे नास्टैल्जिया चइबो आहे। नास्टैल्जिया जो मक़सदु इहो आहे त माण्हूअ खे उमिरि भर के पुराणियूं यादूं, के नंढपण जूं सारूं, नंढपण जो माहौल सताईंदो रहे ऐं उन खां जिंद न छॾाए सघे। तबसुम जे अंदरि हिकिड़ो ऑफिसर आहे, तबसुम जे अंदरि हिकिड़ो पीउ आहे, मुहज़िब शहरी आहे, पर उन जे बावजूदि हिकिड़ो हसास ऐं मासूम ॻोठाणो बि आहे। हुन जी शाइरी दरअसल पंहिंजे नंढपण ऐं पंहिंजे गुज़िरियल ॾींहंनि जो हिकिड़ो हसीन वर्जाव आहे। जेकॾहिं मां उहे ॿ सिटूं हिते तव्हांखे ॿुधायां, शहर जे धुंध में विञायल ॻोठ जो माण्हू, शहर जे धुंध में विञायल ॻोठ जो माण्हू, वीचारो भावनाउनि में विकोड़ियल ॻोठ जो माण्हू। हू अञा ताईं उन पंहिंजे दौर खे विसारे न सघियो आहे, ऐं मां सम्झां थो त माज़ीअ खे कंहिं बि हिकिड़े फज़ीलत वारे आर्टिस्ट खे विसारणु न खपे, छाकाणि जो कंहिं माण्हू चयो हो, जेके माण्हू माज़ीअ खे विसारींदा आहिनि उहे मुस्तक़बिल जे तोप जो शिकार थी वेंदा आहिनि। असांखे ख़ुशी आहे त तबसुम हिकु शाइर, हिकु शख़्स जे हैसियत में, हिकु तख़लीकार जे हैसियत में पंहिंजनि लफ़्ज़नि जी हुरमत रखी आहे। हुन पंहिंजे ख़्यालनि खे पंहिंजे हथनि सां इज़त बख़्शी आहे, ऐं असांखे पक आहे ऐं असांखे यकीन आहे त मुस्तक़बिल हुनखे बि इज़त ऐं मुहबत सां यादि करो। महिरबानी। वॾी महिरबानी दोस्त इनाम शेख। चाहियो त असां इहो पिए त तबसुम जे जेका CD आहे, ऑडियो CD, उन जो मुहूर्त असीं महफ़िल मौसीक़ी में करायूं, पर जिन हथनि सां मुहूर्त थियणी आहे, मैडम खे तकड़ आहे, तंहिं करे हिन मरहले ते असीं इहा रस्म अदा करियूं था। अव्हां जे ताड़ियुनि जे गुलदस्ते में गफ़ार तबसुम जी ख़ूबसूरत शाइरी जेका संगीत जे रूप में ऑडियो CD में मौजूदु आहे, उन जो मुहूर्त थींदो, ऐं इन CD जो उनवान आहे मोतियन माला। अदी अचो। सभिनी महिमान खे गुज़ारिश त गॾिजी बीहनि, ऐं अव्हां खे गुज़ारिश त जीअं CD जो दर्शन थिए पंहिंजे हथनि जा गुलाब ज़रूरु विखेरजो। ज़ोरदार गुलनि भरियूं ताड़ियूं।
ख़ूबसूरत सिटरूं आहिनि। कल रात को सपने में आयो। सची ॻाल्हि आहे त मूं पंहिंजे प्यार जो पहिरियों इज़हार बि तबस्सुम जे हिन सिट सां कयो हो। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां। तोखे जॾहिं ॾिसां तोखे ॾाढो वणा, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां। बहरहाल तबस्सुम जे लाइ जेतिरी असांजे दिलि में मोहबत, ओतिरी मोहबत कोट मीर मोहम्मद ख़ैरपुर मीरस खां ई दोस्त खणी आयो आहे। नौजवान शाइर गुल मोहम्मद घायल बुरड़ो पंहिंजे हथनि सां ठाहियल तस्वीर हिन महफ़िल जे मोर ऐं सुहिणे कवि मोहतरम अब्दुल गफ़ार तबस्सुम खे पेश कंदो। जी गुल घायल बुरड़ो। तबस्सुम हिकिड़ो ॿियो बि सुहिणो तोहफ़ो आहे। सिंध जे सदा मलूक सूखड़ी अजरक दादू स्पोर्ट्स एंड कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन जो जनरल सेक्रेटरी दोस्त मोहम्मद इस्माइल पंवर खणी आयो आहे। तव्हांखे अजरक पाराईंदो। दोस्तनि जे वरी बि हथड़नि जे गुलाबनि ऐं ताड़ियुनि में अजरक जो तोहफ़ो गफ़ार तबस्सुम लाइ। मेहरबानी भा मोहम्मद इस्माइल पंवर। कल रात को सपने में आयो यादुनि जी ॻाल्हि आहे ऐं यादगीरनि जे हिन तसलसुल में आशिकी जे सफ़र में विछोड़े जो विराग बणिजी गूंजंदड़ हर प्यार वारे जे दिलनि में जायूं जोड़ींदड़ सिटुनि तुंहिंजे यादि जी वरी आ वीर लॻी रही आहे थधड़ी हीर जे ख़ालिक। ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त समी बलोच खे गुज़ारिश त अचे पंहिंजे ख़्यालनि सां असांखे आगाह करे। समी बलोच। मोहतरम साईं आकाश अंसारी साहब, साईं फहमीदा हुसैन, साईं अली अहमद बिरोही साहब, प्यारा दोस्त तबस्सुम बख्शण बहराणवी ऐं आयल सभई महिमानो जी लतीफ़ जी धरती। मूं बख्शण खे चयो हुयो त जेकॾहिं मुनासिब थी सघे आयल महिमाननि खे वारो ॾिनो वञे। असीं त हितां जा दोस्त, पर हाणे मोटण महिड़ो आहे, इन करे कुझु न कुझु ज़रूरु ॻाल्हायूंसि। सुंदरता जो शाइर गफ़ार तबस्सुम। जाती पंहिंजे दर तां बीही हूअ जो हर हर पाए थी। असीं सभु उन जाती पाईंदड़ जा थोराइता आहियूं जेका जाती त पंहिंजे दर तां बीही पाए थी, पर असांखे तबस्सुम जहिड़ो हिकु ख़ूबसूरत शाइर ॾेई थी छॾे। तबस्सुम पंहिंजे शाइरीअ जे उन सफ़र में मुख़्तलिफ़ शाइरनि जो असर बि क़बूले थो, पर इहो सुठो थियो जो पाण कंहिंजे बि असर खे हमेशह लाइ कोन क़बूलियईं, जंहिंजे करे पाण हिकु मुनफ़रिद शाइर थी उभरियो। ऐं इन करे ई त कैसेटी शाइरी ऐं नक़ुली धुनूं खेसि पंहिंजे सैलाब में न लुढ़े सघियूं। शाइरनि जी माल्हा जो ही मोती पंहिंजी इनफ़रादियत बरक़रार रखियूं थो अचे। तबस्सुम जी शाइरीअ में सिंधूअ जहिड़ी रवानी ऐं मुंहनि जो दड़ो जी नाचणीअ जे रक़्स जहिड़ो रिदम शामिल आहे। असुल में
जंहिं अदब खे पंहिंजा क़दुरु ऐं पंहिंजो मिज़ाज न हुजे त अहिड़ो अदब वक़्ती ऐं फ़ानी हूंदो आहे ऐं वक़्त सां गॾु पंहिंजी अहमियत विञाए वेंदो आहे। अदबी क़दुरु वक़्त ऐं माहौल सां गॾु बदिलबा ज़रूरु आहिनि, पर उन्हनि जो रिवायत सां तालुक़ु टुटंदो न आहे ऐं इहो ई तालुक़ु कंहिं बि अदब खे देरपा ऐं आलमगीर बणाईंदो आहे। अहिड़ी तरह तबसुम जी शाइरी में असांखे पंहिंजा क़दुर बि मिलनि था त पंहिंजो मिज़ाज बि। केतिरनि ई शाइरनि ॿाहिरें अदब खां मुतासिर थी पंहिंजी शाइरीअ जो मिज़ाज ई मिटाए छॾियो। लॻे थो त तबसुम जंहिंखे बि चाहियो बेइंतहा चाहियो, दर्द जी ज़ंजीर जो सिलसिलो टुटण न ॾिनो। संदसि सिटुनि में सिलसिला त घणा था नज़र अचनि, पर इश्क जे जज़्बे जी सच्चाई सभिनी लाइ साॻी थो रखे। इन ॻाल्हि जो सबूत संदसि ही शेर आहे, रोज़ कंहिंजी यादि टारींदो रहियुसि, रोज़ कोई यादि पर ईंदो रहियो। शाइर असुल में हिकु मासूम ऐं यतीम ॿार आहे जंहिंखे शाइरी एडॉप्ट कंदी आहे। शाइरी शाइर खे एडॉप्ट करे संदसि यतीमी त खसींदी आहे, पर अहिड़ो अहसासु शाइर जो पीछो कोन थो छॾे। तॾहिं त तबसुम चवे थो, तंहिंखे बि तबसुम त को तवजो खपे, तो अॻियां जो ॿार जा रोंदो रहियो। ही दोस्त असांजो कमिटेड शाइर बि आहे। संदसि धरती सां कमिटमेंट त ॾिसो, जे विकाणा हुआ से धिकाणा हुआ, सिंध जी सौदागरी सवली नाहे सखी। तबसुम दोस्तनि लाइ हिकु घाटे बड़ जी छांव बि आहे। कराचीअ में दोस्तनि जे विच में राब्ते लाइ टेलीफोन इंडेक्स वांगुरु अहिड़ो ज़रियो आहे जो तव्हां कंहिं बि अदब दोस्त जो ख़ाइसि पुछंदा त तव्हांखे संदसि ऑफिस या घर ताईं पहुचाए बि अची सघे थो। जंहिं शख़्स पंहिंजे अंदरि अदब दोस्तनि खे एतिरो समायो आहे, तंहिं पाण केॾो न पिरायो हूंदो। किथे मां पंहिंजे इन्हनि सिटुनि खे मुख़्तसिर थो करियां वक़्त जो अहसासु कंदे त किथे कंहिं अख़बार में कुझु वक़्तु अॻु किन दोस्तनि जो बयानु पढ़ियो हुयुमि त ताजल बि ताजल आहे पर तबसुम जी मानी वाह जी आहे। ख़ैर, मूंखे संदसि खारायल मानी जी कंहिं मुला वांगुरु टेस्ट जी ख़बर त कोन्हे, पर संदसि दोस्ती वाह जी आहे, इहा मां मञींदुसि। मैडम महताब राशिदी लाड़काणे में तबसुम जे 6हें किताब नेणनि जे आगुर में जी महूरत ते हिकु ॻाल्हि चई हुई त तबसुम जे किताबनि में संदसि ॿारनि जे तादाद सां गॾु इज़ाफ़ो थींदो रहे थो। उन वक़्तु तबसुम खे 6 ॿार हुया त संदसि 6हों किताब जी महूरत हुई। 6हें किताब जी ॿारनि में इज़ाफ़ो त तबसुम जो ज़ाती मसइलो आहे। बाक़ी मुंहिंजी दुआ आहे त तबसुम जे तख़लीक़ी किताबनि में ता हयात इज़ाफ़ो थींदो रहे। असीं तव्हांजी दुआ सां गॾु आमीन था चऊं। महिरबानी समी। ऐं हाणे असांजो ॿियो मोज़िस महिमान तहक़ीक़ जे हवाले सां नामियारो नाव सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में सिंधी शोबे जो उस्ताद मोहतरम डॉक्टर कासिम बुघियो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाइरनि ऐं अदीबनि जे हेॾे वॾे मेड़ में मूंखे सॾु करणु ऐं वरी इहो चवणु त मुहक़िक़ आहे वॾी नाइंसाफ़ी। अदीबनि जा शाइरनि जा अहिड़ा ख़ूबसूरत लफ़्ज़, ख़ूबसूरत जज़्बा, ख़ूबसूरत अहसास ॿुधी मूंखे पंहिंजे ख़ुशकीपणीअ जो वधीक अहसास थो थिए त छल मुंहिंजा ख़ुश्क लफ़्ज़ शाइर सां गॾु ॿियनि वेठल महिमाननि ते तकलीफ़ न साबित थियनि। ऐं मुहक़िक़ लाइ शेख अयाज़ जो हिकिड़ो जुमिलो वरजाईंदुसि
त मुहक़िक़ लफ़्ज़ हुके मां निकितल आहे। शेख ख़याल चवाणी त मुहक़िक़ लफ़्ज़ हुके मां निकितल आहे, जंहिंखे टांडो ऐं पाणी पराओ हूंदो आहे ऐं उन्हनि ते बड़बड़ कंदो आहे। सो जेकॾहिं मूंखे तव्हांजी मुंहिंजी बड़बड़ मूंखे नागवार गुज़रे त सम्झी माफ़ करे छॾिजो। शाइर ॿोल जॾहिं ॿोलीनि था, शाइर ॿोल जॾहिं ॿोलीनि था, दुनिया लाइ राहूं खोलीनि था। सुकरात जे हवाले सां कुझु जज़्बा त जेकॾहिं आउं पंहिंजी अॼोकी ॻाल्हि ॿोल में उहे लफ़्ज़ ऐं इस्तिलाह कमु आणियां या उहो कुझु चवां जेको कुझु अॻु लिखंदो ऐं चवंदो रहियो आहियां, जेको अवां मूंखां लेक्चर हालनि ऐं तक़रीरुनि में ॿुधो हुजे या मुंहिंजे मज़मूननि मक़ालनि में पढ़ियो हुजे, या उहो ई कुझु चवां जेको अव्हां जे मन में हुजे, या उहो ई कुझु चवां जेको अॻे ई अव्हां जे मन में हुजे ऐं अव्हां जे ई वीचारनि वांगुरु हुजे, त अजब न खाइजो, बुरो बि न सम्झिजो ऐं न वरी टोकजो। मुंहिंजी तक़ीर जे अंदाज़ ते बि गौर न कजो। थी सघे थो त हीउ अंदाज़ ख़राबु हुजे या थी सघे थो सुठो हुजे पर रिवायती न हुजे। सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾिजो सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ते ध्यानु ॾिजो त जेको कुझु मां चई रहियो आहियां उहो सही आहे या न, सच आहे या न। छो त ॿुधण ऐं फ़ैसिले करण वारे जी चङाई उन में आहे त हू गौर करे त सच छा आहे। जहिड़ी तरह हिकु मुक़रर खे जुगाए ऐं उन जी चङाई उन में आहे त हू सच ॻाल्हाए ऐं सच ॻाल्हाइण जी सज़ा भोगण लाइ बि तयारु रहे। ॿोली लफ़्ज़ जोशमली आबादी लफ़्ज़ ऐं शाइर नाले हिकिड़ो मज़मून लिखंदे चयो त लफ़्ज़ जेरा हूंदा आहिनि, लफ़्ज़ मरी वेंदा आहिनि, लफ़्ज़ कावड़जी वेंदा आहिनि, लफ़्ज़ रुसी वेंदा आहिनि, लफ़्ज़ मुहबत कंदा आहिनि, लफ़्ज़ मानाऊं ॾींदा आहिनि, लफ़्ज़ अहसासनि खे उभारींदा आहिनि ऐं उन्हनि लफ़्ज़नि जो सभ खां वधीक सरचाउ, सभ खां वधीक संगत, सभ खां वधीक कुर्ब शाइर सां हूंदो आहे। शाइर लफ़्ज़ जे रूह खे पहुची उनखे जेरो करे विझंदो आहे। लफ़्ज़ पंहिंजे लेखे कुझु बि न हूंदो आहे। लफ़्ज़ पंहिंजे लेखे टिड़ियल पखड़ियल कंहिं बि बेजान शइ वांगुरु हूंदो आहे। हिकिड़ी शाइर चयो, शाइर शाइरीअ ते लिखियो, शाइरीअ जे ॾात ते लिखियो। शाइर शाइरीअ ते लिखियो, शाइरीअ जी ॾात ते लिखियो। मुअल लफ़्ज़नि जो मेड़ ॻोल्हे शाइर उन्हनि में रूह फूके जीवत ॾिए थो, शहर ठहे थो। शाइर उन में जीवत फूके शेर लिखे थो, शेर चवे थो पर मां शाइर न आहियां, कोई बि शेर लिखां थो, पंहिंजी पीड़ा भोॻियां थो। शाइर उन शेर में पंहिंजी पीड़ा भोॻे थो ऐं उन पीड़ा दौरान असांजे दोस्त इनाम शेख ॾाढी सुठी ॻाल्हि करे वियो। सुठियूं ॻाल्हियूं त साजिद मीराणी ऐं असांजो अयाज़ जानी बि करे वियो ऐं अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके असांजा लफ़्ज़ खसे या असांखे चवणियूं हुयूं अॻे में चई विया, ॾाढी सुठी ॻाल्हि। पर अहम ॻाल्हि जेका इनाम जे हवाले सां त शाइर बि हुजे, दोस्त बि हुजे ऐं उन ते ॻाल्हाइणो बि हुजे। हाणे या त कसीदो लिखिजे या उनखे नाराज़ कजे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं आउं शाइर ते घणो न ॻाल्हाए सघां त आउं सम्झां थो ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम सां हिकु दोस्त जे हवाले सां घणो कुझु ॻाल्हाए सघां थो। मूं अब्दुल गफ़ार तबस्सुम खे 1969 में पंहिंजे शहर या ॻोठ जे चौकनि ऐं चौसूलनि ऐं घिटनि में तक़ीरूं कंदे ॿुधो आहे। उन वक़्तु असां संदसि तक़ीरुनि में ताड़ियूं वॼाईंदा हुआसीं। हू तक़ीरूं कंदो, असां ताड़ियूं वॼाईंदा हुआसीं। हिकिड़ो अहम लीडर हो 1969 ऐं 70 में, हिकु ख़ासि जमात जो जनरल सेक्रेटरी। मूंखे ख़बर न आहे त अॼु हुन जमात सां पंहिंजी निस्बत केतिरी हुन बरक़रार रखी आहे। मां उन वक़्त खां अब्दुल गफ़ार तबस्सुम खे सुञाणां। पोइ गफ़ार तबस्सुम सां पोइ हिन वेझे वक़्त में मुहबतूं ईअं वधंदियूं वयूं। माफ़ु कजो, किताब खे छॾे ऐं गफ़ार तबस्सुम ते इन करे ॻाल्हाइण जो हक़ु रखां थो
त ही शाम जो बैनर बि लॻल आहे त अब्दुल गफ़ार खां शाम। उहा ॿी ॻाल्हि आहे त असीं शाम जे बदिरां राति पिया मल्हायूं ऐं उमेदु आहे त राति जीअं वधंदी तीअं ठरंदी, सुबुह ताईं पहुचंदी। अब्दुल गफ़ार तबस्सुम असांजो उहो दोस्त आहे, ऐं पंहिंजे ज़ाती हवाले सां चवंदुसि, जंहिंसां 4 टह कढजनि त उहे बि ॿाहिरि कोन निकिरंदा, घिटीअ ताईं कोन पहुचंदा, कंहिं साड़ी ले कंहिं हस्ती माण्हूअ ताईं कोन पहुचंदा त को माण्हू खिलियो, छो त कंहिंजे खिल ते बि केतिरनि जे निड़नि ते गुंज अची वेंदा आहिनि। ऐं गफ़ार तबस्सुम उहो दोस्त आहे जंहिंसां जेकॾहिं गॾिजी वेही रोइजे त बि उहा ख़बर ॿाहिरि न पहुचंदी त ॿेली कंहिंखे ई सूर हो। ऐं अहिड़नि दोस्तनि जी अॼु जे हिन दौर में जेका खोट आहे, हिन कराचीअ जहिड़े शहर में गफ़ार तबस्सुम आउं सम्झां थो घणनि दोस्तनि जो लाइ पूराओ कंदो हूंदो। ऐं समीर चवाणी त सॼी सिंध सां राब्तो रखियो वेठो आहे ऐं मूंखे बि केतिरनि दोस्तनि सां जॾहिं मुलाक़ात जो शरफ़ हासिलु थींदो आहे त अब्दुल गफ़ार तबस्सुम वटि ई थींदो आहे। शाइरीअ जूं खोड़ ॻाल्हियूं, पर शाइरीअ ताईं पहुचंदे पहुचंदे संदसि तरफ़ां लिखियल लेखक पारां 2 अखर जेके आहिनि या जंहिंखे नालो पंहिंजे पारां ॾिनो आहे, मुंहिंजे लाइ काफ़ी अहम आहिनि। 2 वॾनि अहम मसइलनि जी हुन निशानदेही कई आहे ऐं खुली इज़हार कयो अथसि। हिकु इहो सिंधी माण्हुनि जो पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं, पंहिंजी मौसीक़ीअ ॾांहुं, पंहिंजे मसइलनि ॾांहुं गैर वास्तादारी वारो रवैयो। खेनि परवाह नाहे छा पियो वहे वापरे, कहिड़े पासे पिया हलूं, केरु पियो धिके, काॾे पिया हलायूं, बसि जंहिं पासे ड्रोड़ ॾिसूं लॻियो पऊं, उहे ड्रोड़ मटाइनि, असां बि ड्रोड़ मटाए छॾियूं। उन्हनि सभिनी हालतुनि खे जंहिं हुन ज़िक्र कयो आहे त असांजे घरनि में सिंधी ॿोली कोन्हे, मूंखे यकीननि ख़ुशी आहे, मूंखे यकीननि इन जो बि अहसासु आहे त कराचीअ जे हेॾे वॾे शहर में उनखां ॿाहिरि अवां पंहिंजी दुनिया वसाए वेठा आहियो ऐं हेॾी वॾी आबादी आहे जंहिंमें सिंध जा सॼण, सिंध जो दर्द रखंदड़, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ रहनि था। पर जॾहिं कराचीअ जे मुख्य शहरनि में, सिंध जे कैपिटल में, सिंध जे तख़्तगाह में असां सिंधी ईअं नथा वेही सघूं, ईअं नथा ॻाल्हाए सघूं त इहो अरमान, इहो ॾुख, इहे कोताहियूं असांखे पंहिंजियूं आहिनि ऐं पंहिंजो असीं महसूसु था कयूं। ऐं इदारनि ऐं असांजे माण्हुनि जी इहा हालत थी वई आहे जो इवन अंग्रेज़नि जा स्कूल हुननि जे मुल्क में सिंधी ॿोलीअ सां गॾु ॿियूं केतिरियूं ॿोलियूं उन्हनि जे मुल्क में पढ़ायूं थियूं वञनि। अॼु हिते जेके इंग्लैंड वारनि प्राइवेट स्कूल खोलिया आहिनि, उन्हनि जी मदरसा जेके खुलनि था, उन्हनि में सिंधी ॿोलीअ खे निकाली ॾिनी वई आहे। ऐं असां इंसानी बुनियादी हक़नि जो मुतालबो कंदे पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजे इलाइक़े में राइज करण जो मुतालबो बि करण जी हिमत न करे सघिया आहियूं। यकीननि इहे असांजे लाइ तमामु वॾियूं दुखदायक ॻाल्हियूं आहिनि, जिन खे अब्दुल गफ़ार तबस्सुम इशारे में ई छेड़ियो आहे, पर महलाए थो छेड़ियो आहे। ऐं अॼु बि जेकॾहिं उन ते केरु ध्यानु ॾिए त कुझु करे सघंदासूं। ऐं उन हवाले सां मूं तबस्सुम जी शाइरीअ में मसइलनि वारी, सिंध जे मसइलनि वारी, माण्हुनि जे मसइलनि वारी शाइरी नज़र मां कढी, उनजी ॻोल्हा कई। ऐं हूअं ज़ाती तरह मुंहिंजो ख़्यालु शाइरीअ जी तशरीह करण जी हिमायत में कोन्हे। शाइर खे तशरीह न घुरिजे, शाइर खे सिर्फ़ु संदसि माण्हू, संदसि ॿुधंदड़, संदसि पढ़ंदड़ घुरिजनि ऐं माण्हुनि खे आज़ादी हुजे त हू शेर खे उएं ई सम्झनि जीअं हू सम्झनि था। शेरनि खे लफ़्ज़ खे घणे ड्राहे पंहिंजी मानाऊं कढी सेखारणु अॼु जे दौर जी तक़ाज़ा कोन्हे। ऐं बकौल हेमिंगवे असांजे घणनि दोस्तनि पढ़ियो हूंदो ऐं ख़ासि करे उनजो नावल जेको BA ते रखियलु आहे, ओल्ड मैन एंड सी, घणनि दोस्तनि कोर्स जे हवाले सां पढ़ियो हूंदो। ॾाढी हुन मज़ेदार ॻाल्हि कई आहे त देयर इज़ नथिंग सिम्बोलिज़म इन माई नावल ओल्ड मैन एंड सी। The sea is the sea. The old man is old man. The boy is the boy. And the fish is the fish. The sharks are all sharks. No better, no worse. All the symbolism that people say is shit. What goes beyond is what you see beyond when you know. ॻाल्हि असली आहे त तव्हां शइ खे कीअं था ॾिसो। मूंखे अदबी संगत जी हिकिड़ी महफ़िल यादि थी अचे, असांजे दोस्त इरशाद पारिस, किन दोस्तनि ज़रूरु पढ़ियो हूंदो, उन अदबी संगत जे हिकिड़ी निशस्त में शेर पढ़ियो त मूं कलम भञी उछलाए लिपस्टिक ठाही आहे।
त तनक़ीद करण वारनि दोस्तनि चयो त मार हेॾे वॾे इनकलाब जो सॾु हिकिड़ी सिट में, ऐं पोइ उते मानाऊं निकितियूं कि हिन मां मुराद आहे त कारखानो ठाहियो, जंहिं कारखाने मां लिपस्टिक ठहंदी उन मां कुझु ॿियो बि ठहंदो, माना अमली मैदान में अचो, माना मार्क्सवादी मज़दूर इनकलाब अचे। पंहिंजूं मानाऊं कढणु शुरू कयूं, जो इल्ताफ़ पारिस चयो त ॿेली मूं घटि में घटि लिखण वक़्तु अहिड़ो कोन सोचियो। सो तंहिंजे करे शाइर इन खां अॻु जो शाइर बेज़ार थी भॼी वञे ऐं असां हुनजी मानाऊं कढूं, आउं कोशिशि कंदुसि हुनजे कंहिं बि शेर जी माना न कढां, पर हिकु ॿ पसंदि जा शेर पढ़ी अव्हां जे अॻियां ॾियां। अयाज़ चयो त कबीर तमामु अहम शाइर आहे, कबीर जा दोहा, कबीर भगत वारे हवाले सां, ऐं हुन में शाइर वारियूं सभु ख़ूबियूं हुयूं, पर अफ़सोस जो हुन में शाइर वारियूं ख़ामियूं कोन हुयूं। शाइर जेसि ताईं खूह जे तरे में नथो किरे तेसि ताईं आसमान में चिमकंदड़ तारा नथो ॾिसी सघे। इहा ॻाल्हि जॾहिं असीं तबस्सुम जे हवाले सां था चऊं, तबस्सुम जी सॼी शाइरीअ में तारनि जो ज़िक्र आहे, सितारनि जो ज़िक्र आहे, चंड जो ज़िक्र आहे, आसमान जो ज़िक्र आहे, समुंड ऐं उन में मौजूदु उदासी जंहिंखे हुन महसूसु कयो आहे हुनजो ज़िक्र आहे, ऐं हुन में शाइर वारियूं ख़राबियूं अञा पाण खे नज़र कोन आयूं आहिनि। थी सघे थो त हुजनि जेके कंहिं ॿिए खे नज़र अचनि, ख़ूबियूं पाण खे नज़र आयूं आहिनि, पर अहम शाइर बि आहे। संदसि उदासी, अकेलाई, मंज़र कशी, अलामत निगारी, पंहिंजा मुशाहिदा, तजुर्बा हुन वटि हू पाण ॿुधाईंदो, पाण ॿुधाए पियो शाइरीअ में। असां जेके हुन जा ॿ चारि शेर सितारनि जे हवालनि सां बि सितारनि ते पतल आहे। टिम टिम उदास उबजे तारनि में सर्द रात, टिम टिम उदास उबजे तारनि में सर्द रात, बेअंत फ़ासिलनि में मुसाफ़िर रुले पियो। तारनि जो ज़िक्र, आबादियूं जेके अजीब क़िस्म जो पोइ हर को पाण माना कढे, धाड़ेलनि वारी माना कढे या एजेंसियुनि जी ड्राइण वारी माना कढे। आबादियुनि जा असर वधी जंगलनि ते पिया, आबादियुनि जा असर वधी जंगलनि ते पिया, वीरानियुनि ते चांदनी केॾी ॾिनल हुई, वीरानियुनि ते चांदनी केॾी ॾिनल हुई। बहरहाल ॻोठ जो माण्हू मुंहिंजो पाण पसंदीदा गज़ल हुयो, पर ॿिनि टिनि दोस्त पढ़ी विया आहिनि, त ऐं हुनखे हिते ड्रॉप कंदे हिकु ॻाल्हि वरी ईंदी मूंखे यादि सेमस हैनी जी। सेमस हैनी जंहिंखे अदब जो ताज़ो नोबल प्राइज़ मिलियो आहे, ऐं अजीब ॻाल्हि कई अथसि पंहिंजे मुल्क जे हवाले सां। हिकु दफ़ो जॾहिं अंग्रेज़ी पोइट्रीअ जी सिलेक्शन थी 1990 में, त अंग्रेज़ी पोइट्रीअ जे सभिनी शाइरनि खे शामिलु कयो वियो, अहम शाइरनि खे, पर सेमस हैनीअ जो नालो हुन में शामिलु न कयो वियो। एंथोलॉजी जॾहिं सिलेक्टेड पोइट्री अंग्रेज़ीअ जी, त सेमस हैनी जो नालो कोन हुयो। सेमस हैनीअ उन कंपाइलर खे ख़त लिखियो, पेंगुइन वारनि छपियो, पेंगुइन हिकिड़ो अहम इदारो आहे, उन्हनि खे ख़त लिखियईं ऐं सिर्फ़ु पंहिंजे शेर जूं उन ख़त में ही 3 सिटरूं ॾिनई, ऐं ॾाढियूं दिलचस्प आहिनि ऐं पंहिंजे मुआशिरे ऐं समाज सां कमिटमेंट ॿुधाइनि थियूं कि डोंट बी सरप्राइज़्ड इफ आई डेमर फार बी एडवाइज़्ड, को बि तजुब न कजो जेकॾहिं आउं तव्हांखे का सलाह ॾियां। माई पासपोर्ट इज़ ग्रीन, माई पासपोर्ट इज़ ग्रीन, नो ग्लास ऑफ अर्स was ever raised to toast the queen, no glass of earth ever raised to toast the queen। आयरिश पोइट आहे, आयरिश में हलंदड़, आयरलैंड में हलंदड़ जिदोजहद क्वीन खे क़बूल नथी करे, ऐं चए थो मूंखे ख़बर आहे, मूंखे का हैरानी कोन थी आहे, ऐं को एहतजाज कोन थो कयां त इन सिलेक्शन में मुंहिंजी शाइरीअ खे शामिलु न कयो, छो त असां क्वीन जी वॾी हयातीअ लाइ कॾहिं दुआ न घुरी आहे। इन्हनि सभिनी हालतुनि में अव्हांखे महसूसु थींदो त जीअं ड्रोड़, हासिलात, उहिदनि जी ड्रोड़, उन खां परे रही तबस्सुम शाइरी कई आहे, बग़ैर कंहिं ड्रोड़, बग़ैर कंहिं लालच लोभ जे ॿोलीअ खे शाहूकार कंदो रहियो आहे, ऐं उन सॼे हवाले सां असां संदसि शुक्रगुज़ार आहियूं। पर जीअं हर शइ पहिरीं थींदी आहे ऐं पोइ पहिरीं ते मामिलो ख़तमु थी वेंदो आहे, उमेदु इहा आहे त जीअं संदसि शाइरीअ जी हीअ पहिरीं CD असांखे मिली आहे, इहा पहिरीं न थिए, इहो मामिलो वधे, अञा अॻिते वधे, ऐं CD ऐं कंप्यूटर
ऐं ॿियनि हवालनि सां संदसि शाइरी असां वटि पहुचे ऐं असांजी ॿोलीअ खे शाहूकार कंदी रहे। साईं महिरबानी। महिरबानी साईं डॉक्टर मोहम्मद कासिम बुगिया साहब। दोस्तो, हिते अची हिन मेड़ में मां ईअं चवां त पहिरियों दफ़ो गुलशन हदीद में मुंहिंजो अचणु थियो आहे ऐं हिन हेॾी सारी अदबी तक़रीब में कराची जे कंहिं अदबी तक़रीब में हिन सॼे प्रोग्राम जी मेज़बानी जा फ़राइज़ जंहिंखे चइजनि उहो पहिरियों दफ़ो पियो अदा करियां। असल में हुयो गफ़ार जी मोहबत जो सॾु ऐं उन खां पोइ समीअ जो थोरो ज़िद, ॿई गॾिजी मोहबतूं असांखे हिते वठी आयूं। हिते अची ख़बर पई आहे त हीउ जेको सुहिणो आगुर आहे, हीउ सुहिणो पार्क आहे, हीउ ज़िले मलीर जे प्रेस क्लब जे दोस्तनि पंहिंजी महिनतुनि सां ही सजायो आहे ऐं हिते अक्सर अदबी मेड़ाका हिन प्रेस क्लब जे सहकार सां थींदा रहिया आहिनि ऐं हिन इलाइक़े में अदबी माहौल खे सुहिणो ऐं संवारींदड़ ऐं उन जे लाइ सहकारी हिननि दोस्तनि जो हथु रहियो आहे। लतीफ़ साईं चयो त तंहिं घड़े तां घोरी जंहिं मेहर मिलायो, सो सची ॻाल्हि आहे त हू जेको बि अदबी प्रोग्राम हिते थिए थो उनजी फ़ी बि वसूल कोन था कनि, पंहिंजे हड़ों वड़ों पंहिंजी मोहबत सां ऐं दोस्तनि खे हिते गॾु कनि था। उन्हनि जा थोरा आहिनि ऐं लतीफ़ जे ई सिटुनि में, लतीफ़ सरकार जे ई सिटुनि में संदन थोरा मञूं था, मीर अब्बास साईं उन जे साथियुनि जा, त थोरा मां थोरा मूं ते मारोड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणे ॾिस केतिरा। ऐं हाणे निहायत शफ़ीक़ ऐं महिरबान उस्ताद पंहिंजे लिखणियुनि खां वठी पंहिंजे सुभाउ में निहायत सबाजी लेखका असांजे अॼोके मेड़ जी मुख्य महिमान, हिननि सिटुनि सां ऐं निहायत एहतराम सां सॾींदुसि। सुहिणियुनि ॻाल्हियुनि साण दिलनि जा बार झका थी पवंदा, कंहिंजे चपनि ते ईंदे ईंदे लफ़्ज़ मिठा थी पवंदा। अव्हां जे भरपूर भलीकार में भेण फ़हमीदा हुसैन। मोहतरम अली अहमद ब्रोही साहब, भाव गफ़ार तबस्सुम, भाव डॉक्टर आकाश अंसारी ऐं प्यारा भाउरो ऐं भेनरो, प्रोग्राम थोरो देरि सां शुरू थियण जे करे असां ख़ासि करे लेडीज़ जेके शहर खां आयूं आहियूं परेशान पिए थियासीं। इन ई करे मूं अदे खे चयो त बल्कि अदे गफ़ार तबस्सुम खे तंग कयोसीं, परेशान कयोसीं त अदा जल्दी फंक्शन शुरू करियो, अञा मोटी वञिणो बि आहे। सो इन करे भाउ बख़्शण चयो त मूंखे तकड़ आहे, तकड़ हिन प्रोग्राम में मां जल्दी वञण जी कान्हे, पर म्यूज़िक में वेहण जी मुंहिंजे ख़्याल में वक़्तु कोन बचंदो। इन ई करे थोरो मूं चयोमांसि त इहा CD जेका आहे सा हाणे ई तव्हां ॾेखारे छॾियो त वधीक बहितर आहे। ॿी ॻाल्हि इहा त मूं पहिरीं कुझु लिखियो कोन हो, ख़ासि महिमान जी हैसियत में या सदर जी हैसियत में घणो करे ईअं ई ॻाल्हाए वञिबो आहे, पर भाउ अब्दुल गफ़ार तबस्सुम जो ज़िद हो त अदी कुझु लिखी अचिजो, छाकाणि जो असां हुनखे छापींदासीं। पोइ मूं हिकिड़ो नंढिड़ो तासुर लिखियो आहे जेको आउं पढ़ी ॿुधाईंदसि। सोचुनि जे ऊन्हे सागर में अब्दुल गफ़ार तबस्सुम जो किताब तन्हा कंदीअ मुसाफ़िर साम्हूं रखियो वेठी आहियां कुझु लिखण लाइ। राति जे पोएं पहर में पढ़ी पूरो कयो हुअमि, पर लिखण लाइ उन जे कंहिं हिकु हावी या डोमिनेंट पहलूअ जो फ़ैसिलो न पे करे सघियसि। किताब जे सरवर्क जा लफ़्ज़ ऐं तबस्सुम जी तस्वीर जंहिंमें हू हथ ते ॻल रखी सोचुनि जे ऊन्हे सागर में गुम आहे, ॼण त पेश मंज़र आहे ऐं पस मंज़र में आहिनि सागर ऐं उन जी कंधी, लहंदड़ या शायदि उभरंदड़ सिज जे चौधारी पखड़ियल सोनहरी शफ़क़ जा रंग। फ़ैसिलो नथी करे सघां त उन समूरे मंज़र में वधीक तन्हा केरु आहे, सागर या शाइर, ऐं ॿिन्ही मां वरी मुसाफ़िर केरु आहे। ऐं कंधीअ जी तन्हाईअ जो बि थी सोचां, शायदि हिन मंज़र में हर को तन्हा आहे, हर को अकेलो आहे। सागर ऐं शाइर ॿई तन्हा मुसाफ़िर आहिनि,
जेके तनहा कंधीअ जो दर्द दूर करण जी कोशिश था कनि। हिननि टिनी में हिकिड़ो रिश्तो आहे ऐं ॼण त को प्रीतणो आहे। बिल्कुलु ईअं ई जीअं शाह साहब चयो आहे त ॿई वेठा रून ॾुखी डूंगर पाण में कंहिंखे कीन चून मंझंदि जो प्रीतणो। जीअं ॾुखी ऐं डूंगर जो ॾुख साॻियो आहे तीअं शाइर ऐं सागर जो सूर बि साॻियो आहे। तन्हा मुसाफ़िरीअ जो अहसासु उधमा खाई थो उथले ऐं कंधीअ सां कंधु हणी पंहिंजो सूर थो सले। अॼु पिणु वेठो रोए ॾुखी डूंगर पाण में कोहारे जो कोए अची सूर उधमियो। ॼण त मंझंदि हिकु क़िस्म जो प्रीतणो क़ाइमु थी थो वञे। सो तबसुम जी शाइरीअ जो डोमिनेंट पहलू आहे विछोड़ो, तन्हाई ऐं यादि। या ईअं खणी चवां त बसि यादूं ई यादूं समायल आहिनि, यादूं ई यादूं छायल आहिनि हिन किताब जे हर हिकु सिट में। मुंहिंजी राय में अब्दुल गफ़ार तबसुम जे हर हिकु ग़ज़ल, नज़्म, गीत ऐं वाईअ में हावी पहलू तन्हाई या हिकलाइप ऐं कंहिंजी यादि खे चई सघिजे थो, जेके सभु ॻाल्हियूं शायदि कंहिं प्यारी हस्तीअ खां विछड़ी वञण जे शदीद रद्द अमल ऐं दर्द जे अहसास सां सिलहाड़ियल हूंदियूं आहिनि। चवे थो हुन जे वञण खां पोइ मटी जूए रौनकुनि हुन बाद तबसुम जा सभई रंग फिटल हुआ। या वरी चवे थो हुन खां अलॻि रही मूं कटियो जेको विछोड़ो से पहिर त छा मिंट ऐं सेकंड ॻणियल हुआ। ऐं वरी कंहिंजी यादि, कंहिंजा सपना नेणनि में रोज़ निपना, ही विछोड़ा चाहतुनि खे नऊं चाह ॾेई रहिया हुआ। ईअं न आहे त को सिर्फ़ु हिन हिकु शेरी मजमूए में ईअं महसूसु थिए थो, बल्कि संदसि पहिरियनि मजमूअनि में बि साॻियो ई अंसर हावी आहे। मसलन नेणनि जे आगुर में नाले किताब में हिकिड़ो कतो अथसि त तुंहिंजे सारूणियुनि जी राति वठी हुई बारिश, ओथर में नेण बि ग़म जा निसारा थी न सघिया। या असां तंग दस्तीअ में बि यादूं तुंहिंजूं ओ सुपरी सीने मंझि सांढे रखियूंसीं, ऐं फाकनि फ्राकनि जे तूफ़ान में बि ही जोतूं ओ जाना जलाए रखियूंसीं। सॼण जूं सारूं ऐं यार जूं यादूं, विछोड़े जा वरलाप ऐं तन्हाईअ जो दुख, इहे त शाइर जे दाख़िली कैफ़ियतुनि सां लाॻापियल मौज़ू आहिनि, जेके संदसि अंदर जे उन्हनि अहसासनि ऐं उधमनि जी अकासी कनि था जेके कंहिं हिकु इंसान सां मोहबत जे नतीजे में उभरनि था। पर इंसाननि जे हुजूम में रहंदड़ ही तन्हा मुसाफ़िर पंहिंजे ख़ारजी माहौल खां हरू-भरू एतिरो कटियल बि कोन्हे। हू समाज में पंहिंजे चौधारी रहंदड़ माण्हुनि जे सूरनि खां बेख़बर बि कोन्हे। हू ख़ारजी हालतुनि खे पंहिंजी शाइरीअ मां ख़ारिज करियो कोन वेठो आहे। हा, अलबत ईअं चई थो सघिजे त हू उन्हनि खे बि अंदर में ओते पोइ इज़हार थो करे। धरतीअ जो दुख हुन जो पंहिंजो दुख बणिजी दिलि मां थो उधमजी निकिरे। देशवासियुनि सां थींदड़ वेसाह घातियुनि ते हिन जो पंहिंजो वेसाह घायल थींदो महसूसु थो थिए। ऐं ईअं ॾिसिजे त हू पंहिंजनि माण्हुनि सां कमिटेड आहे। ऐं हुन हिकु लिखियो आहे त ग़ैर ज़िम्मेदाराना शाइरीअ जो कारज समाज लाइ हुअण बदिरां न हुअणु ज़रूरी आहे। यानी त हू कारज वारी शाइरीअ जी ज़रूरत खां इनकार नथो करे। साॻी तरह साॻे हंधि लिखे थो, ज़मीर नाले का शइ कॾहिं माण्हूअ वटि अमुल शइ हूंदी हुई। अदब, अख़लाक, समाजी, सियासी, क़ौमी ऐं ज़ाती आदर्शनि जो अहसासु ॾियारींदी रहंदी हुई। सा अॼुकल्ह ज़ाती वखर में अणलभ थींदी वञे। हू पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी मिटीअ सां बि कमिटेड आहे। चवे थो, कोरे कंध ॾियां मिटी मास घुरे, घोरियां धरतीअ तां जिंद घोर करे। तबसुम हिकु अहिड़ो शाइर आहे जे सिर्फ़ु मोहबत जे ग़म खे पाण ते तारी करे ज़माने जे ग़मनि खां पाण खे आजो कोन कयो आहे। ऐं और बि ग़म है ज़माने में मोहबत के सिवा वांगे हू धरतीअ जे दुख ऐं धरतीअ वासियुनि जे दर्द में बि तड़पे थो त पंहिंजे पेट लाइ गभे जी ज़रूरत खां बि इनकार ई नथो थिए। चवे थो, तुंहिंजी चिठीअ खे खोलींदे मानीअ ॻभो भॻो, तुंहिंजूं अलॻि त पेट जूं पंहिंजियूं ज़रूरतूं। जेकॾहिं ॿोलीअ जे किन मामूली ग़लतियुनि खे नज़रअंदाज़ करे ॾिसिजे त तबसुम जी शाइरीअ जो डिक्शन पंहिंजो हिकु मख़सूस रंग रखे थो। उहे ग़लतियूं के एतिरियूं वॾियूं कोन आहिनि जो नज़रअंदाज़ न करे सघजनि, पर त बि उन्हनि खां पासो कजे हा त बहितर। मसलन, आहिनि बदिरां हन, हुआ बदिरां हा, करियूं या करियो बदिरां कयूं या कयो,
इहे सूरत ख़तीअ में तब्दील करे सघजनि थियूं, ॻाल्हाइण में भले उहे चइजनि। या मसलन ही सिटूं ॾिसो, तड़ तकड़ में तोसां भाकी पाए मां मोकिलाए तो वटां निकिरी हलियुसि, हा मगर अॻिते अची पोइ यादि पियो, बोसो हो बाक़ी ॾियणु भुलिजी वियुसि। बोसो ॾियणु सिंधीअ में कीअं थो लॻे? भुलिजी वञणु, विसरी वञण जी माना में उर्दूअ जे भूल जाना सां वधीक पियो मिले। सिंधीअ में रस्तो भुलिजी वञणु त थींदो आहे, पर का ॻाल्हि भुलिजी वञणु घणो करे इस्तेमालु कोन थींदो आहे। बहरहाल अहिड़ियूं ग़लतियूं शाइरीअ में वॾनि वॾनि शाइरनि कयूं आहिनि, जेके कॾहिं काफ़ीअ जी ज़रूरत तौरु त कॾहिं वज़न जी पूराईअ लाइ जाइज़ सम्झियूं वयूं आहिनि। सो अहिड़ो जवाज़ तबसम वटि बि थी सघे थो। हाणे आऊं चंद लफ़्ज़ अब्दुल गफ़ार तबसम जी शाइरीअ ते मुश्तमिल सिंधी ॿोलीअ में ठहियल पहिरीं सीडीअ बाबति चवणु चाहींदसि, जेका पिणु किताब पढ़ंदे ॿुधंदी वई हुअसि। सभ खां पहिरीं त खेसि लख मुबारकूं जो हुन उहो एज़ाज़ हासिलु कयो आहे। ऐं थोरी हुन सां रश्क बि करणु लॻी आहियां, छाकाणि जो असां शाह लतीफ़ चेयर पारां शाह जे रिसाले जी सीडी तयारु करे रहिया आहियूं। उन लाइ बुनियादी कमु थी चुको आहे, पर हिते हिन मुल्क में हर ॻाल्हि लाइ एतिरियूं काग़ज़ी कारवायूं करणियूं थियूं पवनि जो माण्हू बेज़ार थियो पवे ऐं कॾहिं कॾहिं त वेल ई विहामियो वञे। सो असां बि कम में थियल लांढ मां ज़रे घटि बेज़ार थी पिया आहियूं। बहरहाल तबसुम ख़ुशनसीब आहे जो खेसि अमरीका मां इहा सीडी ठही मिली आहे। हिन सीडीअ में कुल 14 गीत आहिनि, जेके मुख़्तलिफ़ आवाज़नि में रिकॉर्ड कया विया आहिनि, पर सभिनी खां गोए खणी वियो आहे मंज़ूर सखीराणी। जदीद शाइरनि खे ॻाइण में मंज़ूर जो जवाबु कोन्हे ऐं ॿिए नंबर ते ग़ुलाम शबीर समूह बि तमामु सुठो निभायो आहे। हिकु तनक़ीद ज़रूरु करे सघिजे थी त हिन सीडीअ मथां लिखियलु आहे त कलेक्शन ऑफ सिंधी पॉप मेलोडीज़। लफ़्ज़ पॉप सां तसवुर में तमामु तेज़, तमामु फास्ट मूसीक़ी थी अचे, जेका आम तौर ते नौजवान नस्ल में घणी पॉपुलर हूंदी आहे। हिन सीडीअ में अहिड़ी मूसीक़ी कान्हे, न का उहा फास्ट आहे ऐं न वरी पॉप वारे उन मफ़हूम में नौजवाननि में पॉपुलर। अलबत्ता हिन खे सिंधीअ जी जदीद शाइरीअ जे हवाले सां मॉडर्न मेलोडीज़ जो नालो ॾिजे हा त वधीक सही लॻे हा। इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे। बहरहाल हिन सीडीअ में शाइरीअ जी चूंड में बि मूंखे इहो ई साॻियो विछोड़े, तन्हाईअ ऐं यादि जो अंसर हावी लॻो। मसलन पहिरियों गीत जेको मंज़ूर ॻायो आहे, उन में चवे थो, मां विसारण जो वस कयां थो पर तूं बि यादुनि खे मन पलींदो कर। लॻे थो त शाइर पाण बि उन यादि अचण सां ॾुखो हुजण खां बचणु थो चाहे। चवे थो, जाब गुज़री गुज़र थी वई तबसुम, यादि मूंखे न हाण ईंदो कर। ॿियो गीत बरकत अलीअ जे आवाज़ में हिन शेर सां आहे त ख्वाब यादुनि जे सुर्ख मौसम में दिलि जे आगुर ते फैलिया आहिनि। ॾिसो त वरी बि यादि जो अखर अचे थो। टियों गीत ग़ुलाम शबीर समो थो ॻाए त हिकु राति डिसंबर जी तन्हाई बल्ब पाछा। इन में बि तन्हाईअ जो ज़िक्र आहे। वहीद अलीअ जे आवाज़ में आहे, छिरकी छिरकी पवंदो आहियां, दर ॾे हर हर ॾिसंदो आहियां। इहा बि यादि ऐं इंतज़ार जी कैफ़ियत आहे। मंज़ूर जो जेको ॿियो गीत थो अचे सो बि यादुनि बाबति आहे त घाव महकी पिया गुलाबनि जियां, यादूं उभरी पियूं शुआनि जियां। ऐं नेठ आख़िरी गीत ताईं मंज़ूर सखीराणीअ ज़ुबानी। शाइर चवे थो, को सपने में आयो, यादुनि को वर्क उथलायो हो। अब्दुल गफ़ार तबसुम जी शाइरीअ वारी सीडी पूरी ॿुधण खां पोइ किताब खे उथलाए उन जो पोयों हिसो ॾिसां थी। समुंड कंधीअ ते बीठल तन्हा शाइर जे चहिरे ते मुर्क आहे। हुन शायदि पंहिंजी तन्हाईअ सां समझौतो करे वरितो आहे, या शायदि समुंड कंधीअ जे सांत खे साहिड़ी करे उन सां प्रीतणो पको करे वरितो आहे ऐं जुगनि जे वरण जो बीठो सोचे। तन्हा कंधीअ मुसाफ़िर सोचुनि जो ऊन्हो सागर, का देर बीठो सोचे, छा जुग वरी रहिया हा। महिरबानी। महिरबानी भेण फहमीदा हुसैन। दोस्तो हाणे ॻाल्हि आहे त मूंखे इतला मिलियो आहे त जिते मानी आहे उहो 12 वॻे ताईं उन्हनि वक़्तु मुक़ररु कयो आहे। इन मुक़ररु वक़्तु दौरान असीं पंहिंजी पूरी पहिरीं निशस्त पुॼाणी ते पहुचाईंदासीं। तंहिं करे
जल्दी जल्दी में मूं वटि खोड़ सारियूं सिटरूं जेके बि हिते मुक़ररु आहे उन्हनि जे लाइ आउं ठाहे आयोसि, पर उनखे हिकु पासे रखंदे जेके बि फिलबदी ज़हन में अचे थो हर ईंदड़ खे मान ॾियणो आहे उन जे हवाले सां। सो हिन लम्हे हिकु बुज़ुर्ग शख़्सियत असांजे वॾड़नि जो साथियारी रहियो आहे। मुंहिंजे वालिद शहीद फ़क़ीर मोहम्मद रहीम महर जो दोस्त रहियो आहे। मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहे। जॾहिं बि मिलिया आहिनि निहायत शफ़क़त सां ऐं सच पुछो त बिल्कुलु असांजे वॾड़नि जहिड़ी ख़ुशबू ऐं संदसि गुफ़्तगूअ में बि कंहिं सुघड़ जे सिट जहिड़ो हुगाव ओतियल आहे। पाण जॾहिं बि लिखियो अथनि ऐं ॻाल्हायो अथनि त हाल में सच पुछो त ॼण टहिकड़नि जा फुला पचंदा हुजनि। संदसि ॻाल्हियूं मिठियूं सुठियूं त पोइ लतीफ़ सरकार जे हिननि सिटुनि सां त जा वहे तां वाट कपर पुछनि कूड़ियूं, जिन खे सिक साहड़ जी से घेड़ न पुछनि घाट, जिन खे इश्क साट से वाहड़ भाइनि विखड़ी। अवां जे ताड़ियुनि में मोहतरम साईं अली अहमद बिरोही साहब। मोहतरम अदीब फमीदा, आकाश, साईं तबस्सुम, गुलशन हदीद प्यारा वासियो, भेनरों भाइरों, अस्सलाम वालेकुम। गुलशन हदीद जी माना ॿुधाई वई आहे त स्टील टाउन वाकई मां ॾिसां थो तव्हां जूं नफ़्सूं मसिल्स रगूं सभु लोह जूं ठहियल आहिनि। अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾे, पर असां ग़रीबनि जा लाह कढी छॾिया। हीअ त तव्हां मोहतरम सां शाम था मल्हायो, असांजे लाइ शामत कई अथव। छो त तव्हां जेको वक़्तु ॾिनो हो, जेकॾहिं तव्हां इहा शाम आहे त मूंखे पक आहे तव्हां मानी सुबुह जी राति वारी मानी नेरनि सां गॾु खाईंदव। अलाह तव्हांखे इहे भोजन बख़्शे ॾे। बाक़ी हे असांजा हाल जेके थिया आहिनि उहो इन्हीअ जे करे, हिकु त असां वॾे पंध तूं आया आहियूं, ॿियो कराचीअ जो शहर आहे जंहिंमें सदाईं मालूम ईअं थींदो आहे त किथे को बम किरियो आहे, किथे का मुसीबत आई आहे, किथे धरती धुॿी आहे। हमेशह हर को माण्हू फरफोट में हूंदो आहे। ओ जेकॾहिं हिते ख़ुशी बि जॾहिं कंदा आहिनि असांजा नौजवान छोकिरा त मोटर साइकिल जो साइलेंसर कढी अॻियों पुठियों आवाज़ कढंदा रहंदा आहिनि। हीअ अजीब मुल्क आहे। मां नथो सम्झां, मां कराचीअ में 63 सालनि खां आहियां, पर हाणे सम्झ में नथो अचे। हीअ ॿी ॻाल्हि आहे त असांजो बि नासो पितो ॿुॾी वियो आहे, जो हाणे ॿिए हंधि रहणो असांजे लाइ बि मुसीबत आहे, सवाइ मेवाड़ शाह जी जहाँ जिते को टुकड़ो मिले। शाबत सां अव्हांखे, शाबत सां अव्हांजी प्रेस क्लब वारनि खे, तव्हां हिन वक़्त ताईं पंहिंजा घर घाट छॾे असांजे शाइर खे इज़त ॾियण लाइ तव्हां हिते गॾु थिया आहियो। मां तव्हांजो सलाम थो कयां। मूंखे शिकायत सिर्फ़ु इन लाइ आहे त असां उमिरि जे उन हिसे में हूं जंहिंखे सिर्फ़ु धिके ॾियण जी ज़रूरत आहे। छो त असां में पंहिंजी, छो त को संगती कोन रहियो आहे। असां वारा संगती या अस्पतालनि में आहिनि या हिक ॿिए को तबियत पुछंदा वठनि था, पर हू हीअ अजीब ज़िंदगी आहे। ज़िंदगी हिन जा गाना बजाना त ॾाढा सुठा आहिनि, शाइरनि वारा इश्क बि ॾाढा सुहिणा आहिनि, पर तव्हां असां वारी उमिरि में अचो त इश्क विश्क तव्हां खां ईअं निकिरी था वञनि जीअं त ॿकरे जे मथां, गॾह जे मथां सिंग ग़ाइब थी वेंदा आहिनि। इहो इश्क किथे थो थिए असांखे ख़बर कान्हे। असां ॿुधो घणो ई आहे, हो गाव जेको आहे उहो हर हंधि आहे। सिंध में त ख़ुदा जे फज़ल सां हिन क़ौम में वॾो वाधारो थियो आहे। मां चवंदो हुउसि त 25,000 शाइर आहिनि। मुंहिंजो दोस्त हिते वेठो आहे सियाल साहिबु, कंहिं त 50,000 आहिनि शाइर आहिनि।
जे 50,000 शाइर आहिनि त पोइ अलाह पनाह ॾे। छो त ही इश्क कनि छा सां था, पाण सां था कनि। छो त असां त कंहिं ॾे बि ॾिठो आहे। मां लाहौर में हिकिड़ी 10 साल उते रहियो आहियां 1 यूनिट में। उते हिकिड़ी क्लब ठाही हुअमि। पोइ उन क्लब में दोस्तनि खे चयुमि त बाबा तव्हां इंसान हो, घटि में घटि को कंहिंजे मुंहं ते मुरकत हुजे, को खिलो त सही। सदाईं टेंशन में हो ॼण त को मुल्क जो आइन था ठाहियो। हर माण्हू तकलीफ़ में आहे। हाणे कमु कोई बि कोन्हे, छड़ो पंहिंजे पेट जी पूॼा आहे। भई ख़ुदा जो हुकुम इहो कोन्हे त छड़ो पंहिंजो पेट त कुतो बि पाले थो, गॾो बि पाले थो। भाई तव्हां कयो छा था? कंहिंजा यतीम था पालियो, अंधा मंडा था पालियो, मज़दूर था पालियो। तव्हां ते इहा टेंशन आहे छा जी? का ख़बर कान्हे। इश्क में हर कंहिंखे पाचन मूं इश्क वांदो थो वञे। सो उन क्लब वारनि खे चयुमि त माण्हुनि सां मोहबत कयो, मोहबत सां ॾिसो। मां रस्ते ते ॾिठो आहे कंहिं माण्हू हथां मां मुरकंदो आहियां त हू बि मुरकंदो आहे। हिकिड़ो कुदरती कानून आहे ऐं हुज़ूर जी हदीस आहे। हुज़ूर पाक जो हुकुम आहे त खीसे जा सखी तव्हां नथा थी सघो, न थियो। मोहन जा त थियो, ज़बान जा सखी त थियो। तंहिंसां 2 खिली टहक त ॾियो ख़ुदा जा बंदा। हिकु असांजी शिकिल अहिड़ी मोचड़े जहिड़ी, वरी कावड़ी थी, वरी असां कावड़ी थी घुमूं त माण्हू चवंदा ख़ुदा पनाह ॾे, अलाए कहिड़ी मुसीबत अचणी आहे। भाई तव्हां ख़ुदा जी ॾिनल शिकिल आहे, उन खे कुझु थोरो गुल खे टिड़ंदे ॾिसो। सो उन्हनि खे मां लेक्चर ॾिनो। ॿिए ॾींहं ते आया चई अहिड़ी सलाह ॾिनी थी जो ज़रे घटि मोचड़नि खां बची विया। मां चयो छो? चई जंहिं ॾे पिया ॾिसूं का थोकां पई उछले, का जूता पई ॾेखारे। भाई थोकां जूता ख़ुदा जी मार पए, ॿियनि जूं नियाणियुनि खे छो पिया ॾिसो? केतिरी कंहिंखे ॾिसूं, ॾिसण जहिड़ी चीज़ ई आहे। बाक़ी लाहौरी तुरनि वारा वञी ॾिसूं, असांजो मथो ख़राबु थियो आहे। अड़े बाबा ख़ुदा जी कुदरत जी माना मुंहिंजी अमड़ हूंदी हुई। पोइ जॾहिं हज तूं आई मतो अम्मा हे अछो बुरको, हिनखे चवंदा आहिनि शटिल काक बुरको। मां चयो अम्मा इहो बुरको सदाईं इहो आहे। तूं हाणे 70 वरनि जी आहे, 7 पुटे थी आहे, तोखे 2 नियाणियूं आहिनि, 9-10 ॿार आहिनि, पंहिंजो कुंबो आहे। तूं हाणे हे बुरका छो थी पाए? ख़ुदा जी कुदरत ॾिस। ख़ुदा जी कुदरत का हेठि थो रही आहे। हेठि त ज़मीन विराइजी वई आहे, हर कंहिंजो हिते ते कब्ज़ो थी वियो। सिर्फ़ु आसमान रहियल आहे, उन में सिजु चंड सितारा वाव मेहूं झोड़ सभु ॾिसां थी पई। कुदरत त ॾिसां थी पई। असली ॻाल्हि आहे कुदरत खे ॾिसो, पखियुनि खे ॾिसो, पखियुनि जी ॿोलियुनि खे ॾिसो, वणनि जी सुर खे ॾिसो। कंहिं जानवर खे तव्हां गाह खाईंदे ॾिसो, भई मज़ो ईंदो आहे। मुंहिंजी नियाणीअ जी नियाणी आहे नंढड़ी 3 सालनि जी, उहा ॿाहिरि झिरकियुनि जे लाइ मां विझंदो आहियां बाजरी जा दाणा हे हो, पोइ ॻणींदी आहे इहा हिकिड़ी आई, पोइ ॿी आई, पोइ 3 आई। असांजो अहसास ई कोन्हे। असां वटि कंहिंखे नथा ॾिसो। कराचीअ में सिजु चंड त ख़ुदा माण्हुनि खे ॾेखारियो ई कोन्हे। कहिड़ी बि सिज गिरण का हुजे त हुजे, को ॾिठो हूंदो, को अंधो थियो अलाए न। बाक़ी हिते का शइ कुदरत जी सदाईं। हिते झोड़ जूं फैक्ट्रियूं हिते आहिनि अरबी समुंड में। पोइ कराची वारा ॿियनि खे पार्सल कंदा, पाण वेठा था पाणी गिलास लाइ ॾिसनि सिबनि। हीअ पंहिंजी क़िस्मत आहे। बाक़ी थधियूं हवाऊं फरती जेके आहिनि से खाइनि था पिया। यानी चवणो हीअ आहे त ख़ुदा जी कुदरत जो अहसास जेको आहे, इबादत छा आहे? खिलणो इबादत आहे, मुरकणो इबादत आहे। छो त सब्र ऐं शुकुर छा आहे? सब्र में माण्हू छा कंदो आहे? ॾंडो खणंदो आहे छा सब्र में? या शुकुर में छा कंदो आहे? खिलंदो आहे माण्हू। त भई जेका आहे अलाह जे तरफ़ां हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह। छो त ही सब्र ऐं शुकुर जी निशानी जेका आहे उहा मुर्क आहे। उहा मुर्क जंहिंखे तव्हां तबसुम था चओ, उहा मुर्क आहे। तबसुम उन जो उर्दू ही तबसुम नालो नाहे, हीअ कैफ़ियत आहे। छड़ो उन मुर्क खे
थोरो तव्हां टाइट जेका तव्हांजी पोज़ीशन आहे पंहिंजे ॿटूअ जी रिप खे थोरो खोलियो त तव्हांजा ॾंद मुबारक ज़ाहिर थींदा, फ़रहत अची वेंदी। भाई चवंदा हाणे हिते माण्हू ख़बर थी घणो करे छो नथा खिलनि। असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं, पोइ हिकु ॿिनि टिनि ॼणनि खे मां चयो बाबा ख़ुदा तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे, छो त छोकिरा आहिनि, तव्हां मूं को कमाई पंहिंजी कमाईअ ते त आयो कोन, सभु पीउ जी कमाईअ ते हो, त तव्हां त खिलो ख़ुदा जी बंदा, तव्हांखे का महिनत करणी थोरी थी पए, तव्हांजा मनी ऑर्डर था अचनि, पोइ तव्हां खिलो छो नथा? की असांजे करे ॿ भेरा था खिलूं त माण्हू ओधर था घुरनि त भई हिन वटि पैसा घणा आहिनि या कमु कोन्हे तंहिंजे करे कोन को ओधर थो घुरे। हाणे असां सिंधियुनि जा अफ़ाल जीअं त आहिनि, पोइ बेटाई बि वीचारियूं चई हो त जे हसे ते हा मूं मारू मञा। असां सिंधियुनि जूं आदतूं जेके बि अफ़ाल आहिनि, जेके बि यतीम थिया हूं, जेको बि यतीमीअ जो अहसासु आहे अॼुकल्ह, छो त अॻे त ड्रम्ब माण्हुनि जा हूंदा, हिकु न ॿियो न टियों, कई माण्हू हूंदा हुआ, यानी जिन वटि माण्हू वेंदो छड़ो हिकिड़ो खोड़ो हाजी हारून या अला बख़्श या हिदायतुल्ला कोन हो, हर हंधि माण्हू हूंदा हुआ। अॼु ख़ुदा जे फज़ल सां को बि कोन्हे, महसूस इहो थो थिए। उन जो सिर्फ़ु हिकु आहे, ॾोह असांजो पंहिंजो आहे, ॿियनि ते केतिरा बि इल्ज़ाम रखूं अजाया आहिनि। असां माण्हू सिंधी अजीब क़ौम हो, 5000 सालनि खां वठी असांजी ख़बर आहे, अञा ईअं को अॻु में हज़ारनि सालनि खां हलिया आहिनि। असां पंहिंजे कल्चर में उथण वेहण में का बि फेर घेर न आंदी आहे, को बि इहो ख़्यालु न कयो आहे त फलाणी ॻाल्हि असांजी सही आहे या न आहे। मिसाल तौरु असांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि असां वटि मशहूरु आहे त न्याणी 7 क़ुर आहे। ईअं 7 क़ुर चई पोइ ख़बर थी असां छा कंदा आहियूं, कारो कारी करे हुनखे मारे छॾी। हीअ असांजी हिते न्याणी जंहिंजे घर में ॼाई, इश्क में त तव्हां कया थो, उहा तव्हांखे ख़्वाब में आई, वार कढे फलाणो कयईं, तव्हांजी बहारी अची वई, इश्क थी वियो। पर न्याणी जंहिंजे घर में ॼमे थी त उन में दांगी मुंहं ते घुमी थी वञे। अड़े भाई ख़ुदा जी देन, न्याणियूं माउ आहिनि, माउर हुन, ख़ुदा जो तसवर ख़ुदि माउ मुंहुं आहे, तख़लीक़ माउ कंदी आहे, पीउ न कंदो आहे। उन माउ खे असां कारीकार करे था मारियूं, लानत न आहे असांजे मुंहं में। असांखे शर्म अचणु घुरिजे, ॿुॾी मरणु घुरिजे, जो इन ते गैरत आई। गैरत उन सिख वांगुरु, उनखे हिकिड़े सिख आहे 5, उन्हनि जो हिकिड़ो भाउ हो, सो हिकिड़े सिख ॿिए भाउ खे चयो त मूंखे पीउ ते गैरत थी अचे, सम्झां थो मुंहिंजी घरवारीअ सां लॻल आहे, त हुन बुझो ॾिनोसि, चयो तुंहिंजी माउ सां 20 साल रहियो आहे, तोखे गैरत न आई आहे। भाई हिते हिन में कहिड़ो सुवालु आहे? को मौत जो सुवालु आहे, को क़ुर में लिखियलु आहे। तव्हांखे हक़ु कहिड़ो आहे? तव्हांखे हक़ु आहे, तव्हां उहा शइ ॾेई था सघो जेका ॾेई था सघो, वठी था सघो। ज़िंदगी न तव्हां ॾेई था सघो, न वठी था सघो। तव्हांजो हक़ु ई कोन्हे, तव्हां ख़लकी कान्हे, तव्हां पैदा न कई आहे, तव्हां जीअं पालियो आहे। माउ जेका आहे, जेका अज़ाब में आहे, तव्हांखे ख़बर न आहे न्याणीअ जी ज़िंदगी अयाशी न आहे। तव्हां त इश्क था कयो, शाइरी पढ़ी ऐं वेठा था झुंगारियो, पर न्याणीअ जी ज़िंदगी शुरूआत खां वठी अज़ाब आहे। हुन जा पीरियड्स, हुन जो कंसेप्शन, हुन जी मैरिज, हुन जो पेट थियणु, 9 महीना ॿारु अंदरि रखणु, वरी डिलीवरी थियणु, उहा बि क़यामत जी निशानी। उहा हमेशह वसीयत कंदियूं आहिनि त असां अलाए जीऊं अलाए मरूं। तव्हां ईअं कोन ॼमिया हो त ईअं निकिरी आयो आइसक्रीम वांगुरु तव्हां मिली आयो। तव्हांजे ॼमण ते जेके अज़ाब थिया आहिनि, अमड़िन जेके अज़ाब सठा आहिनि, उन्हनि जेके थञूं पीआरियूं आहिनि, मथा ॿधी आॾा पंहिंजा करे अज़ाब करे, राति ॾींहं निंड, तव्हां राति जो 2 भेरा निंड में उथी त ॾिसो। थोरो ॿारु रड़कंदो, चए कढ वरिता त भंडण विधो अथई, करिणो अथई मूंखे सुबुह जो फलाणो, भई तोखे नाके मुंशी आहे, वेंदे जख मारणु, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ॿारु आहे। चाइना में वञो त तव्हांखे ख़बर पवंदी, हू ॿार सां ईअं ॻाल्हाईंदा आहिनि जीअं सुप्रीम कोर्ट जे जज सां ॻाल्हाईंदा, हमेशह अदब सां।
हिते ॿार खे हेठि पेट छोकिरी ॿाहिरि निकिती त वहे हे छोरी भॼ भॼ बणाए तूं ॿाहिरि पोइ बांदर ॾिसण वेंदी बोलट अथनि छोरी छो निकिती आहे। हिते असांजा अफ़ाल बुछड़ा आहिनि, असां पाण खे ॾोह नथा ॾियूं, पंहिंजे अफ़ालनि में थोरो त अंदरि विझी ॾिसूं त असांजा अफ़ाल छा आहिनि। असां पंहिंजे लाइ बि पूरत मुश्किल था कयूं, सदायूं त पाण खे मुड़ुस माण्हू था, मुछां वार कोड़े सॼो ॾींहुं वतूंदा, मुछ खे वटींदा ऐं चॾा खणंदा, पर आख़िर कुझु पाण में मुड़सी बि त आणियो न, ॿियनि खे बि त पालियो न, अंधनि खे बि पालियो न। याने किथे कंहिंजो कमंडनि खे इन्हनि खे हुकुम इहो आहे त सभिनी खे जॾहिं तव्हां मुड़ुस ई तॾहिं सॾिबो, जॾहिं तव्हांजे कॾहिं कुंभो हूंदो, टबर जॾहिं तव्हां पालींदो, बच्चा ॿार ॿिया सभु पालींदो पाण सां गॾु। चवंदा आहिनि भॻल ॿाहूं पंहिंजे ॻीचीअ में हूंदियूं आहिनि, वढे न छॾिबियूं। असां पंहिंजो भाती न कटींदा, भॻल ॿाहूं हूंदियूं आहिनि, उन में रसी विझी ॻीचीअ में लड़काए छॾींदा, ऐं भंगियुनि जूं वंडियूं भंगी खणंदा आहिनि, असां ॿाहिरि न कढंदा आहियूं। असांजूं कुझु रस्मूं रवाज आहिनि जिन ते नाज़ करणु बि खपे, कि बुछड़ायूं बि आहिनि। जेकॾहिं असां पाण इहो ख़्यालु, ऐं ॿियो हिकु ॿी वॾे में वॾी जेका असां में आहे उहा इहा आहे त असां ॿियो सिंधीअ जो नालो खयूं त सिंधीअ खे ॼण त तुनको है, तरार है या मिर्च है। सिंधीअ खे सिंधीअ जे नाले का इहो साईं फलाणो, इहो मां हिकिड़े भेरे छड़ो घुरायो, 5-8 जर्नलिस्ट आहे, अख़बार वारा मुंहिंजा दोस्त आहे, उन्हनि खे घुराए छॾी हिकिड़ी तारीफ़ कई त यार उहो फलाणो जेको बेदारी कढंदो आहे उहो ॾाढो शरीफ़ माण्हू आहे। बसि मुंहिंजो एतिरो चवणो हो, पोइ असां वारा हमरा शुरू थी त हिन जो पीउ साईं मस्जिद में वटा चोराईंदो हो, हिन जी माउ नासाए चपटीअ लाइ घुमंदी, फला हे साईं कल्हो को ॾींहुं आहे उघाड़ो घुमंदो, भई कल्हो को ॾींहुं असां सभु उघाड़ा हूंदा, अञा बि उघाड़ा हूं पंहिंजे कपिड़नि जे अंदरि, का नई ॻाल्हि त कान्हे। तव्हां भई कुझु पंहिंजे अंदरि में ॾिसो, यार पढ़ियल ॻढ़ियल हो, हेॾा सारा हो, कलमे गू हो, हुज़ूर जो पाण खे सदाई था सॾायो, मुस्लमान हो, अलाह जी दीन जा वारिस हो। कुझु सोचो, असां अंदरि एतिरो किरिया छो पिया आहियूं त उहा क़ौम जेका हाणे प्रेस क्लब ताईं महदूद थी चुकी आहे, यानी उहे जेके ज़ुल्म था कनि था, उन्हनि जी हाणे नालो बि खणी नथा सघनि। ही जेके बि आहिनि तबसुम जी ॻाल्हि ॿी आहे, हू इंसानु सुठो आहे, हू कहिड़ो बि कमु करे, उहा शाइरी नावेल लिखणु पढ़णु पंहिंजी ॻाल्हि आहे, हू इंसानु हिकिड़ो बहितर असली ॻाल्हि आहे इंसानियत जी, हुन में इंसानियत आहे, हुन कंहिंसां को कंहिंसां जहिड़ो जहिड़ो कॾहिं न कयो। जॾहिं वेंदो त हिन जेको जहिड़ो हिन जो नालो आहे तव्हां हिन खे खिलंदे ॾिसंदो, हिन जे मुंहं ते असां पारे माण्हूअ खे तव्हां ॾिसंदो त चवंदो 3:45 वॻा आहिनि, हुन जी शिकिल ई अहिड़ी आहे, हू शरीफ़ माण्हू आहे, हुन जो रोमान ऐं इश्क जेका बि ॻाल्हि करे थो निज़ाकत सां करे थो। शाइरनि जो कमु आहे त हू इन्हनि ॻाल्हियुनि ॾांहुं माण्हुनि जो ध्यानु, शाम थो चए वॾे में वॾो शाइर आहे असांजी शाह कुंपो, घणा आहिनि उहा त ॿी कई त हिकिड़ा माण्हू हिन जेके फुट कथी खणी शाइरनि जा कद ॻणींदा वठंदा आहिनि, या कदावर कहिड़ो आहे, या फलाणो आहे फलाणो आहे, हीअ उहा ॿी ॻाल्हि आहे। पर मुंहिंजे नुक़्ते निगाह हू चए थो त गंगा जमुना अमृत अमृत, अमृत चवंदा आहिनि अमर जेका शइ हुजे जेका मरी न सघे, आब हया, उन खे चवंदा आहिनि अमृत। गंगा जमुना छो त हिंदू हुअण जे नाते सां हू चए थो अमृत अमृत, पर थञ त पंहिंजी सिंधू आहे, थञ जेका आहे अमड़ जी थञ उहा असांजी सिंधू आहे। यानी ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि थो करे त असांजी जेका थञ आहे माउ जी उहा सिंधू आहे। सॼो जेको पाणी था पीयूं तव्हां खूह जो था पीओ, किंझर जो था पीओ, मंछर जो था पीओ, कंहिंजो पीओ था, सिंधूअ जो पाणी आहे जेको हेठों ई हेठों, खूह बि इहो थो सैराब करे, खॾूं खूबा बि इहो ई थो भरे, तलाव डंडियूं ढोरा
नारा इहे सभु उहो ई सिंधू ई थी भरे। ऐं उहा सिंधूअ जो अहसान त ॾिसो, 1000 हा मेलनि तूं 2000 मेलनि तूं हले थी। इहा ईअं सम्झो हिकिड़ी पाणीअ वारी आहे जेका दिलो खणी सुबुह जो सवेल उथे थी बिंदरके जो अचे तव्हांखे घर में अची पाणी पहुचाए वरी ॿीहर वञे। राति ॾींहुं 1000 सालनि खां वठी हितां जी बि न आहे, हिमालय जे पहाड़नि मां निकिरे। उहा पाण सां गॾु जेके बि लट लोड़ या जेके वाहोड़ या तड़ जेके आहिनि सभु जेके हुन में पवनि था खणंदी थी अचे। उन जे किनारनि ते जेके मींहं थियूं पवनि, बरसातूं, ॻड़ा, उहे सभु लूण जा पहाड़ आहिनि विच ते आहिनि, सभु लट में खणंदी सिधो अचे पेके हिते सिंध में अचे ऐं हिते ठहराव थी करे। हीअ तव्हां सां अलाह जी वॾी महिरबानी आहे, वॾी महिरबानी आहे। तव्हांखे सहरा मूं मज़हब थो मिले। भई सहरा मूं बियाबान मूं मज़हब मिलंदो आहे छा? सहरा में उन माण्हूअ को थो मिले जेको पढ़ियल बि कोन्हे, यानी कंहिंजे अॻितो वेही हुन को कलम खणणु न सिखियो, न कंहिंखो पढ़णु लिखणु सिखियो। ऐं उन शहर मूं जिथे का पोस्ट ऑफिस का नहीं, का शइ नहीं, उतां जे इंसान पैगंबर उहो असांखे मज़हब थो आणे ॾे, कलाम पाक थो मिले। सहरा मूं पढ़ियल लिखियल सिविलाइज़ेशन मूं न का मिस्र जी सिविलाइज़ेशन या मेसिपोटेमिया, न न न न, सहरा मूं मज़हब थो मिले। सिंध में तोखे जनम थो मिले। भई अलाह जूं महिरबानियूं आहिनि। इहे अमड़ियुनि जे बदौलत आहिनि, इहे असांजूं भेनर आहिनि, अमड़ियूं आहिनि, जिन जो असांखे इज़त रखणी आहे, जिन जो शान रखिणो आहे, जिन जी एतिरी इज़त रखणी आहे जो हुननि जे अॻितां कंधो हेठि करिणो आहे। अॻे असां वटि दस्तूर हूंदो हो, सुबुह शाम अमड़ियुनि जा पेर छुमंदा हुआसीं, भेनरुनि जा, मुरबी भेनरुनि जा, अमड़ियुनि जा। कोराड़ियूं सुराड़ियूं त पंहिंजी जाइ ते ईअं न आहे त असां पाटे खाना हूं आसमान मूं किरिया हूं नहीं, असां अमड़ियुनि जा ॼायल आहियूं। असां उन्हनि जी इज़त कयूं। जॾहिं तव्हां माण्हुनि जा हक़ ॾींदव, औरतुनि जा हक़ ॾियो, अंधनि जा हक़ ॾियो। हिते अंधो तो घर में पैदा थिए त ॼण क़यामत अचे। भई हुनखे अंधो कुदरत कयो आहे। को बि जेके जंहिंमें बि इहे खामियूं आहिनि, मोहताज आहे, मज़ूर आहे, असां ते उन्हनि जा हक़ आहिनि। उहे हक़ पूरा न थींदा, असां सां नाहक़ थींदो। ख़ैर हे उन्हीअ खां कुझु हटी मां तव्हांखे बोर कयो आहे, जंहिंजे लाइ मां माफ़ी थो वठां। पर मुंहिंजे अंदरि में कुझु बायूं हूंदियूं आहिनि, जिथे 4 मां जीनियूं आहिनि, सिंधी ॾिसंदो आहियां त मज़मून तूं थिड़ी। मां कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजो कमु आहे त मां दाहूं कयां, पोइ ॿुधणु कमु बरोच जो आयो। हाणे तव्हां सभु बरोच अलाह तव्हां सां पुॼे, असांजी त भेण कान्हे। जेसि ताईं पंहिंजे भाउ मुंहिंजे दोस्त जो तालुक़ु आहे, मां हिन जो आशिक़ु आहियां। हालांकि इन जिस्म सां इश्क़ असांजो कोन थो ठहे, छो त हे सिहतमंद माण्हू आहे, ऐं आशिक़ु सिहतमंद न थींदा हो त चिॿो ॾिंगो मजनू वांगुरु थींदो आहे। हीउ शाइर बि आहे, मुड़ुसु माण्हू आहे। पंहिंजे इस्लाम में 2 ॻाल्हियूं उहे ज़रूरी आहिनि, उहे जोहर आहिनि इस्लाम में। हिकु सच ॻाल्हाइणु, ॿियो हलाल खाइणु। बाक़ी तव्हां ॻाल्हियूं इस्लाम जूं तॾे वांगुरु वेड़े रखो। असली 2 ॻाल्हियूं, जेकॾहिं इहे 2 नथा कयो, जेको कुझु कयो था उहो ग़लति आहे। इहो मां तव्हांखे अज़रूए क़ुरान में ॿुधाए सघां थो। तव्हां मौलाना उलमाए दीन खां वञी पुछो। जोहर जेको इस्लाम जो आहे उहो 2 आहे, सच ॻाल्हाइणु ऐं हलाल खाइणु। असांजे दोस्त में 2 खूबियूं। जॾहिं वेंदो पंहिंजी ड्यूटीअ ते आहे, सच ॻाल्हाईंदो, हे कूड़ जहिड़ो शख़्स कोन्हे। हीअ हुनजी जेका शाइरी आहे, हुनजी विंदुर आहे, हुनजो पंहिंजो कल्चर आहे। छो त माण्हू पेट जे लाइ छा थो करे उहा ॿी ॻाल्हि आहे। केरु भंगीअ जो कमु थो करे, को ॿकरी थो कोहे, को खलू थो विकिणे, को गाॾी थो आहे, को रिक्शा थो आहे, उहो हुनजो धंधो आहे। पंहिंजे वाफ़र वक़्त में, पंहिंजे उथण वेहण में, बिरादरी बड़ीअ में कहिड़ो कमु थो करे, कहिड़ी ॻाल्हि थो करे, उहा ॾेखारे थी हुनजो कल्चर। कल्चर जी माना आहे ज़ौक़ शौक़। हुनजो ज़ौक़ शौक़ छा आहे, उहो आहे कल्चर।
इहो कल्चर सदे ॾिखो अचे थो माण्हू। हिन जो कल्चर ई आहे लिखणु पढ़णु। लिखणु पढ़ण में शाइरी निज़ाकत वारी आहे। हिन में हीउ ज़रूरी न आहे, ॿिनि क़िस्मनि जा शाइर थींदा आहिनि। हिकिड़ो कारीगर उस्ताद थींदा आहिनि, हिकिड़ी सिर हणी धागे सां ॾिसी वरी ॿी सिर हणंदा, वरी टेशी हणंदा, उहे थींदा आहिनि रेज़की। ॿिया थींदा आहिनि हलंदा वेंदा आहिनि। हे शाइर आहिनि जिन खे आमद थींदी आहे, जिन खे ज़हन में के ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, पोइ उहे लिखंदा वेंदा आहिनि। इहा हिकिड़े असली ज़हनी शाइरी उहा आहे जंहिंजो जज़्बो उभिरे ऐं उहो इंसान खे मजबूर करे लिखण लाइ। अव्हांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में ज़िंदगीअ जे कंहिं बि कम में ॾुखियाई थिए, तव्हां शाह खे खोले पढ़ो, शाह करीम खे पढ़ो, त तव्हांखे रहनुमाई मिलंदी। छो त हू जंहिं शइ खे ॾिठो अथऊं उन ते कुझु न कुझु फ़रमाए विया आहिनि ऐं उहो सोने ते सुहागो न आहे, पथर ते लीको आहे। उहा ॻाल्हि सही आहे। तंहिंजे करे ई चवंदा आहिनि त हे सिंधीअ में क़ुर आहे, छो त हिन जी का बि ॻाल्हि हेठि मथे न आहे ऐं हू रहनुमाईअ जो किरदारु था शाइर अदा कनि। हूअं न त बाक़ी शाइरी लफ़ाज़ी या हिननि जी उहा का माना नथी रखे। मां तव्हांजो घणो वक़्तु वरितो आहे। तव्हां सभु मानीअ जे लाइ हिन जे लाइ परेशान हूंदव जीअं मां आहियां। अलाह तव्हांखे नेकी ॾे। मां तव्हांजो वक़्तु वरितो आहे घणो, मां माफ़ी थो घुरां। तबसम खे मुंहिंजो सलाम आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे जिन तबसम जे लाइ हीअ महफ़िल रचाई आहे ऐं असां सभिनी खे इज़त बख़्शी आहे। अलाह पाक, अलाह जो रसूल अव्हांखे पंहिंजे साए में रखे, पंहिंजी छपर ऐं छांव में रखे। सलाम अलैकुम। वॾी महिरबानी साईं मोहतरम अली अहमद बिरोई साहब। दोस्तो, वक़्तु घटि आहे ऐं मुक़ाबिलो बि सख़्तु आहे। बहरहाल दोस्त आहिनि मोहबत खां परे खां शिकारपुर मां तबसुम लाइ अजरक जो तोहफ़ो सिंध जी सदा मलूक सुखड़ी खणी आया आहिनि ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त पाण जल्दी जल्दी अचनि। मोहतरम वहीद अकड़ो अवामी शाइर, उनखां पोइ मंज़ूर सखीराणी बि आहे ऐं अता हुसैन गोलर। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अजरक जो तोहफ़ो खणी अचनि ऐं तबसुम खे भेटा कनि। बिरोई साहब चए थो त रोक न खणी आया आहिनि, रुगो अजरक ते ज़ोर आहे। सही। बहरहाल ही बि हिकिड़ी अनमोल तोहफ़ो आहे सिंध जो। दोस्तो, असां वटि मंज़ूर सखीराणी बि आहे, सादिक फ़क़ीर मिठी खां कई आयो, नौजवान सुहिणो गायक ग़ुलाम शबीर समूह बि आहे, हनीफ़ लाशारी, शहनीला अली ऐं ॿिया दोस्त पहुतल आहिनि। यकीन करियो त ॿी निशत बि तमामु मज़बूत ऐं निहायती सुहिणी हूंदी, जंहिंमें सुर संगीत जी महफ़िल सजंदी। ऐं हिन लम्हे आऊं किताब जे लेखक खे सॾींदुसि संदसि हिननि सिटनि सां त कतियूं ककर कहकशां तुंहिंजो मुंहिंजो चाह, वसल जो वेसाह वर्त वरजायूं फिरी। अवां सभिनी जी भरपूर भलीकार में मुंहिंजो दोस्त अब्दुल गफ़ार तबसुम। जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली। मुंहिंजा साईं निहायत मान वारा ऐं मुंहिंजा बुज़ुर्ग साईं अली अहमद बिरोई साहब, अदी फहमीदा हुसैन, साईं डॉक्टर आकाश अंसारी साहब ऐं मुंहिंजा हिते एतिरा ही सभई दोस्त जिन में मां सभ खां पहिरियों थोरो रायतो थींदुसि, जिन ही अॼोको मेड़ रखियो आहे। केॾो उन ख़फ़ो ऐं कशारो कयो आहे ऐं उहे दोस्त जेके जीअं मां
साम्हूं ॾिसां थो असांजो साईं डॉक्टर कासिम बगियो साहिबु आहे, हुन जा निहायत थोरा, ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार चाल आहे, मुंहिंजो प्यारो दोस्त इस्पताल मां रमज़ान नवल, निहायत तमामु हिकिड़ी गणती वारी हालत में वीचारो, पर हुनजी इहा मोहबत आहे। ऐं एतिरा खोड़ सारा खुॾो मुंहिंजा नंढपण जा दोस्त वेठा आहिनि। काजी साहिबु कमरदीन आयो आहे, इहे अदी सुल्ताना वकासी आहे, अदी मुंहिंजो चयो न मोटायो आहे कॾहिं, मूंखे कॾहिं किताब जे लाइ ॿ लफ़्ज़ लिखण लाइ चयो आहे, कॾहिं हेतिरो राति जे 12 बजे हिते अदी वेठी आहे असां सां, त इहो लेखो न रखियो आहे। त मां सभिनी जो ठोराइतो आहियां, पंहिंजे दोस्तनि जो, ऐं गुल घायल बुरड़ो जंहिं हेॾे मूंखे हेॾो मान बख़्शियो आहे, जो चई तव्हां 3-4 ॾींहंनि खां वेठे इहा तस्वीर ठाही। मां कहिड़े जज़्बनि जी मोट ॾियां, मां कंहिंजो ठोराइतो थियां, ऐं मूंखे हिकिड़ो अहसास बि आहे त वक़्तु घटि आहे, छो त जीअं ॿुधायूं त मां त हूअं घटि में घटि एतिरा पना लिखी खणी आयुसि, ॻाल्हाइण जो निहायत करतो आहियां मां, 20-25 पना अञा बि पिया आहिनि मुंहिंजे पक्ष में, पर हाणे वक़्तु थोरो आहे। ऐं हीउ सॼो जेको हीउ महफ़िल आहे, जेको साईं सिराज साहिबु मुंहिंजो दोस्त, प्यारो अज़ीज़ दोस्त मंसूर मुगेरी, ऐं साईं समी साहिबु, ऐं साईं रंगरेज़ साहिबु हिते आयो वॾो वड़ करे, त इहे सभई जेके दोस्त आया आहिनि, ऐं इन्हनि सभिनी जी हीअ जेका न त ॻाल्हाइण लाइ, त हाणे जिन मुंहिंजे लाइ हेॾो ॻाल्हायो आहे मुंहिंजी शाइरी ते, त मां पाण बि उन्हनि जो ठोराइतो ऐं कुझु ॻाल्हियूं इन हवाले सां। ही न मेड़नि जो वॾो मक़सदु हूंदो आहे त जंहिं वॾो क्रेडिट इहो आहे सिराज साहिब जो ऐं दोस्तनि जो, त हिते उन हवाले सां जीअं साईं बिरोही साहिब जूं एॾियूं ऐं भलियूं सुठियूं ॻाल्हियूं, एॾियूं मान वारियूं ॻाल्हियूं, ईअं लॻंदो आहे त असीं ॼण सदियुनि खां जेको असांजूं रीतियूं रस्मूं हुयूं ऐं उनजो अहसासु ॾियारींदड़ ॻाल्हियूं बिरोही साहिब जूं हूंदियूं आहिनि। ऐं इहे एॾो सारा माण्हू जिन मुंहिंजे इन कचनि चुकियुनि में सुठुनि ते ॻाल्हायो आहे, त मां उन्हनि जो बसि थोरनि लफ़्ज़नि में, ऐं साईं इब्राहिम विघियो साहिबु बि आहे, मतिलबु कहिड़ा दोस्तनि जा न, हीअ सभु दोस्त मुंहिंजे लाइ आयल आहिनि। मां सभिनी जो ठोराइतो आहियां, मुंहिंजी लूंहं सभिनी जी ठोराइती आहे, सभिनी जो शुक्रियो। ऐं मां वक़्तु न वठंदुसि, 12 थियण वारा आहिनि। मां हिकु दफ़ो सभिनी ख़ासि करे हिन प्रेस क्लब वारनि दोस्तनि जो, ऐं जिन हर वक़्तु तावन कयो आहे, ऐं उन सभिनी जो जिन पंहिंजो वक़्तु कढी पंहिंजे हिन पंहिंजे मिटीअ जे शाइर, ऐं मां मिटीअ जी जेका पैदा आहियां, हू पंहिंजी मिटी खे मान था ॾियनि। दुआ करियो त जेसीं मूं में दम हुजे ऐं उन मिटीअ जो दम निभाईंदो रहां। तव्हांजी दुआउनि सां वॾा थोरा। मां गुल घायल खे चवंदुसि त महिरबानी करे इहो डायरी उन जे हथ में ई बख़्शण मूंखे चयो आहे त 2-4 शेर, छो त मां पाण सम्झां थो त जेके मुंहिंजा दोस्त आयल आहिनि, सिर्फ़ु मां मुख़्तसिर, मां चयो त हूअं त 20-25 पना पढ़ण लाइ ऐं कोई 200-250 पना ॿुधाइण जे लाइ, शाइरी जे लाइ, त इहे ॿुधी मां सम्झां थो त अलाए वॾो टाइम थींदो, तंहिंजे करे पुट डायरी मूंखे ॾिजांइ। हिकु ॿ गज़ल ॿुधाईंदुसि, कुझु कथा ॿुधाईंदुसि, उन खां पोइ मां इजाज़त वठंदुसि, छो त मूंखे अहसासु आहे मथां साईं डॉक्टर आकाश अंसारी साहिबु आहे, पर वॾो अहसासु आहे त आउं तव्हांजे ऐं मानीअ जे विच में वॾो हिकिड़ी दीवार भरियो बीठो आहियां, ऐं मूंखे अहसासु आहे त राजा 12 बि थियनि पिया, तंहिंजे करे मां मुख़्तसिर सभ खां पहिरियों सिरह पीला गुल गंज पखड़ियल गुलाबी, सिरह पीला गुल गंज पखड़ियल गुलाबी, ग़ज़ाली अखियूं चंड चहिरा किताबी, हू आभूं हू ॿारा सितारा ऐं सागर, आ सभु सूंह तुंहिंजी जिते भी ऐं जा भी। मां हिकिड़ो कतो जेको दोस्तनि काफ़ी मूंखे चयो बि त सभ खां पहिरियों जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, जुनू जोश जज़्बा
ज्वाला कंदासीं, ॿूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं, रुगो पक फिरी ॾे तूं पंहिंजे अचण जी, असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। कंहिं साज़ सुर सवाद जो सोचो बि सुण कॾहिं, साईं डॉक्टर कंहिं साज़ सुर सवाद जो सोचो बि सुण कॾहिं, हर वक़्तु हर किताब में मर्चा न ॻोल्ह तूं, मुमकिन हा हू हुजूम का सर्किस या ॼञ हुजे, मुमकिन आ हू हुजूम का सर्किस या ॼञ हुजे, हर मेड़ गोड़ में रुगो मर्चा न ॻोल्ह तूं। मचे न चाह त आड़ाह कहिड़े कम जो पिरी, मचे न चाह त आड़ाह कहिड़े कम जो पिरी, न बणिजे आह त सो साह कहिड़े कम जो पिरी, अची त आऊं कैलेंडर किथे हणी बि छॾियां, अची त आऊं कैलेंडर किथे हणी बि छॾियां, वरन ही साल घणियूं माह कहिड़े कम जो पिरी। ज़रूरी न है त को साल या सदियूं सोचे, ज़रूरी न है त को साल या सदियूं सोचे, कंहिं संग तराश जे पेशे जो ताव काफ़ी आहे, जंहिं शाहकार लाइ तय आहे त सर्जणो आहे, जंहिं शाहकार लाइ तय आहे त सर्जणो आहे, उन्हे लाइ हथ जो को हल्को छुहाव काफ़ी आहे। अमुर थियो आहे त मां रक़्स करियां मौसम जो, अमुर थियो आहे त मां रक़्स करियां मौसम जो, खोलियो ज़ंजीर त मां पंहिंजा ॿई पेर खणा, हा मगर लाश लहू लुड़क सभई मेड़ायो, रक़्से आज़ादी कंदे मां किथे रंडिजी न पवां। पोपट जे परनि ते सा लिखियल त हूंदी नाहे, पोपट जे परनि ते सा लिखियल त हूंदी नाहे, कंहिं महजबी जे मुंहं ते उकिरियल त हूंदी नाहे, पोपट जे परनि ते सा लिखियल त हूंदी नाहे, कंहिं महजबी जे मुंहं ते उकिरियल त हूंदी नाहे, माहौल मां अज़ ख़ुदी महसूस कबी आहे, आज़ादी हिमालय ते बीठल त हूंदी नाहे। हिकु ॿ ग़ज़ल ॿुधाईंदुसि, उन खां पोइ मां इजाज़त वठंदुसि। साईं डॉक्टर आकाश अंसारी साहिब जिन वेठा आहिनि, सदारती तक़रीर फरमाईंदा, ऐं उन खां पोइ मानी जो सिलसिलो आहे। उन खां पोइ तमामु जेके मां सम्झां थो त अहिड़ो असांजे रागिन जो मेड़ो ऐं एॾा प्यारा सुरीला रागी जिन जे ॿुधण लाइ सिंध जो हर ॿार वॾो पोढ़ो पको जवान सभु आता हूंदा आहिनि, पंहिंजे आवाज़ जे इन जादू सां ऐं पंहिंजो जादू जॻाईंदा आहिनि। उहे हिन अॼु प्यारे सॾ ते असांजे सिराज साहिब जे ते ऐं समी साहिब सभिनी सॾ ते यकीन ॼाणो त ईअं हलिया आया आहिनि ऐं उहे पंहिंजो अॼोको जादू जॻाईंदा। उन खां अॻु में ऐं सिर्फ़ु हिकु ॿ ग़ज़ल ॿुधाईंदुसि, उन खां पोइ तव्हांखे इजाज़त वठंदुसि। धुंध पाछनि में हयाती बाख ॻोल्हींदी रही, धुंध पाछनि में हयाती बाख ॻोल्हींदी रही, ख़ाक में टांडा दुखियल चिणगूं तलाशींदी रही, आस जो सहरा न खुटणो हो नकी मूंखां खुटो, आस जो सहरा न खुटणो हो नकी मूंखां खुटो, तास रुञ जे वाट ते केॾो रुलाईंदी रही, कंहिं न ॼातियूं समुंड ऐं उभ पार जूं गहरायूं, कंहिं न ॼातियूं समुंड ऐं उभ पार जूं गहरायूं, सोच खे पोइ बि ख़लश हर हर सताईंदी रही, मुंहिंजे कातिल खे तलाशण मूं सां गॾु निकिरी पई, मुंहिंजे कातिल खे तलाशण मूं सां गॾु निकिरी पई, छा त सियाणी हुई समूरा शक मिटाईंदी रही, ज़िंदगीअ जे दायरे में ख़्वाहिशूं घेरियल रहियूं, हालतुनि जे तानी पेटे में उमिरि लुछंदी रही,
मां त मायूसियुनि खां तबसुम मात थी वेहां मगर हर दफ़े हिकु नई तमन्ना आथ तूं ॾींदी रही। हू अझाग उभते केॾा पंछी उॾी रहिया हा। हू अझाग उभते केॾा पंछी उॾी रहिया हा। चंड किरणा बादलनि जे हंज में लुॾी रहिया हा। कींझर समूरी जल थल ऐं अजब हवा में हलचल ही किनारा आशिकीअ जा अफ़साना चई रहिया हा। विछड़ी वञण जा सौंसा पहुचण जा भी संदेसा। विछड़ी वञण जा सौंसा पहुचण जा भी संदेसा। ॿुॾतर में ज़िंदगीअ जा छा मज़ा अची रहिया हा। छणंदड़ पननि जे दुख जा छणंदड़ पननि जे दुख जा विस्मिल लम्हनि जे रख तां वींदड़ मुंदुनि जा पाछा मरछा पढ़ी रहिया हा। छणंदड़ पननि जे दुख जा विस्मिल लम्हनि जे रख तां वींदड़ मुंदुनि जा पाछा मरछा पढ़ी रहिया हा। होरियां होरियां साज़ सोरियां तो पुॼण जी आस पोयां मेंदीअ ॿरूटा झूटे थपकियूं ॾेई रहिया हा। विछड़ी वयल जूं सारूं तबसुम अखियुनि में आयूं वींगस जा शबनमी गल पल पल पुसी रहिया हा। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं मां पंहिंजे ईंदड़ सभिनी दोस्तनि जो वरी थोराइतो आहियां। ख़ासि करे मां मंज़ूर सखीराणी साहिब जो, ग़ुलाम शबी समूह, साईं सादिक फ़क़ीर आहे, अदी शैनी लाली आहे ऐं मोहम्मद हनीफ़ लाशारी असांजे धरती जो तमामु सुरीलो ऐं निहायत समझदार रागी, इन्हनि सभिनी जा ऐं मां आयल सभिनी जो थोराइतो आहियां। तव्हांजी हिकु दफ़ो वॾी महिरबानी। जिए लतीफ़ जी ॿोली। वॾी महिरबानी दोस्त गफ़ार तबसुम। ऐं हाणे वक़्तु तुंहिंजो ई वर्ताव वाजिब न हो, घायलनि ते नओं घाव वाजिब न हो। विख विख ते विछोड़ा वढींदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया। चंड चथरूं कयूं दिलि जी तन्हाई ते, तुंहिंजे आकाश जी हिन अकेलाई ते। तंज़ सां रोज़ तारा तकींदा रहिया, यादगिरियुनि जा सैलाब ईंदा रहिया। लाड़ पट जंहिं लाइ हसन चयो त पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो, वरड़ उन वात ते वेठल अॻियां जित ऋण रड़े थो पियो। सारंग ॿुधजांइ। लॻी वई लाड़ सां लऊं अवां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारिन जी छंडे फूके छड़े थो पियो। अवी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾांहुं, असांजी ॻाल्हि जे गिल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। लाड़ जे ख़ूबसूरत हवाउनि ऐं कुशादनि मैदाननि जो शाइर, असांजो महबूब शाइर दोस्त, अव्हां जे भरपूर ताड़ियुनि में मोहतरम डॉक्टर आकाश अंसारी। साईं रोहित साहब, भेण फैमिला हुसैन साहिबा, दोस्त गफ़ार तबसुम, हिते आयल महिमान दोस्तो, गुलशन ज़िंदगीअ जे ग़लीज़ घड़ियुनि में ज़िया जे मौत जी ख़बर आहीं। मुंहिंजे हूंदे बि तूं मुंहिंजो नाहीं, मुंहिंजे हूंदे बि तूं मुंहिंजो नाहीं, तूं बि ॼण सिंध जो शहर आहीं। अॻे ईअं लॻंदो हो त हे सिंध जा जेके शहर आहिनि त असांजा, पर असांजा न आहिनि। ऐं अॼु मूंखे घणे वक़्त खां पोइ इहो महसूसु थियो आहे त ॼण त मूंखां फुरियल कराची, मूंखां गसब कयल कराची अॼु असांखे मोटी मिली आहे। असां अॻे कराची में जॾहिं बि मुशाइरा प्रोग्राम कया आहिनि त ईअं महसूसु थींदो आहे त कंहिं थोरे हद ताईं हिकिड़े धारीअ माहौल में या धारियुनि जे घेरे में ॼण त वेठा हुजूं, ओपराइप वारो माहौल हूंदो आहे। पर अॼु गुलशन हदीद जे हिन प्रेस क्लब जे अंगण ते जॾहिं वेठा आहियूं
तॾहिं ईअं थो महसूसु थिए ॼण टंडे अलायार में वेठा आहियूं, ॼण लाड़काणे में वेठा आहियूं, ॼण बदीन में आहियूं, ॼण त मोरडे जे माॻ कराची में आहियूं। ॻाल्हि साॻी आहे। दोस्त गफ़ार तबसुम ही ॿियो दफ़ो मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई कई आहे ऐं हुनजो ज़ाती तरह थोराइतो आहियां। हू पंहिंजे हवाले सां हिकु भलोड़ शाइर त आहे, उन सां गॾोगॾु जीअं सभिनि दोस्तनि चयो त हिकु बहितरीनु मुख़लिस सबा जो ऐं वज़ेदार इंसानु आहे। गफ़ार जी शाइरी में मूंखे जेका शइ अपील कंदी आहे सा हुन जी अवामियत आहे। गफ़ार रगो ड्राइंग रूमनि जो शाइर न आहे, पर सिंध जे कुंड कुड़छ में ॿुधो ऐं पसंदि कयो वञे थो। इहा शइ, इहा विथ तमामु थोड़नि शाइरनि खे हासिलु आहे। ऐं हिन दौर में जॾहिं असां पंहिंजे तारीख़ जे हिकिड़े इंतिहाई भयानक दौर में हुजूं, जॾहिं असांजी सियासत तव्हां असांजे माण्हुनि जा अरवाह खजी विया हुजनि, जॾहिं असांजे गुज़र जा वसीला मुकमल तरह गसब थी चुका हुजनि, जॾहिं असांजूं डंडूं ढोरा, नदियूं नाला, ज़मीनूं, असांजी ॿोली सभु गैर जे हथ में नीलाम थी चुकी हुजे, जॾहिं ही मोरडे जा माॻ, जॾहिं हैदराबाद जा किला सभु असांजे हथनि मां वारी मुठ वांगुरु विंदा विया हुजनि ऐं वञनि पिया, ऐं असां मायूसी जे हिकिड़े शदीद गहरे एहसास हेठि दॿबा पिया वञूं, उन वक़्तु मूंखे यकीन आहे त हिकिड़ो मुहाज़ अहिड़ो आहे जेको असांखे हिन दुबुण मां ज़रूरु कढंदो, हिन दलदल मां असांखे ज़रूरु कढंदो। उहो आहे असांजो फ़िक्री मुहाज़, असांजा राइटर, असांजा दानिश्वर, असांजा शाइर। छो त सियासतदान पंहिंजे मुक़ररु कयल एजेंडा ते हले थो, पंहिंजा टारगेट रखी उन्हनि जे अचीवमेंट जे लाइ, उन्हनि जे हासिलात जे लाइ जदोजहद करे थो। पर ख़ासि तरह शाइर ऐं मुफ़क्किर अहिड़ा माण्हू आहिनि जेके तख़य्युल जी कुवत सां नवां गस ऐं घाड़ेटा पैदा कंदा आहिनि। असां सॼी दुनिया जूं जेके जिदोजहदूं ॾिसूं था यूरोप में ॿियनि हंधनि ते, त जिते वॾा सियासी मांडाण मता आहिनि, जिते वॾा सियासी ज़िलज़िला आया आहिनि, उन्हनि खां पहिरीं उते फ़िक्री ज़िलज़िला आया आहिनि, उन्हनि खां पहिरीं उते शऊर जा ज़िलज़िला आया आहिनि। त असांखे हिन सॼी सूरत हाल में मायूस थियणो न आहे, पर असां शाइरनि खे, असां अदीबनि खे पंहिंजे दौर जे शऊर जो तयन करणो पवंदो, पंहिंजो पाण खां पुछणो पवंदो त आउं कंहिंजे पासे आहियां, आउं ड्राइंग रूम जो शाइर थियणु चाहियां थो, आउं केस्ट्री शाइर थियणु चाहियां थो, या आउं हिन वतन जे मिसकीन ऐं मज़लूम माण्हुनि जो ऐं उन्हनि जे एहसासनि जो ऐं उन्हनि जे दर्दनि जो ऐं उन्हनि जे दुखनि जो ऐं उन्हनि जे दरमामनि जो शाइर थियणु चाहियां। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी, तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी, तूं कूक सुणे थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। धारियां पोइ बि धारियां आहिनि, धारियुनि ते का नाहे मयार, धारियां तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां पेट बुखायल ॿारनि जी, तूं कूक सुणे थो कोयल जी। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फ़नि जी, मां अणभन वारनि जी, तूं कूक सुणे थो कोयल जी, मां पेट बुखायल ॿारनि जी। धारियां पोइ बि धारियां आहिनि, धारियुनि ते का नाहे मयार, अड़े मारे थी सा ॻाल्हि थी मारे पंजनि यारनि जी। त अॼु असां जेके सिंध जे नए शऊर जा अमीन आहियूं, उन्हनि खां असांजो ही दौर हिकु तक़ाज़ा थो करे त असीं कहिड़ी कैंप मां आहियूं। असीं दुश्मन जे कैंप मां आहियूं,
असां ख़ामोश बीठलनि जे कैंप मां आहियूं, असां कातिलनि जे कैंप मां आहियूं, या असीं मक़तूलनि, मज़लूमनि, मिसकीननि ऐं मजबूर ऐं फुरियल क़ौम जे माण्हुनि जे कैंप मां आहियूं। इहो असांखे फ़ैसिलो करणो पवंदो, उन खां पोइ असांखे पंहिंजे कलम जो तयन करणो पवंदो। ऐं मूंखे यकीन आहे, अलाए छो दोस्तनि खां इहा ॻाल्हि मिस थी वई, गफ़ार जी शाइरी जो इहो रोशन पासो आहे। मां अॼु हुनजी शाइरी पढ़ी त दोस्तनि रगो गफ़ार खे हिकु रोमांचिक शाइर करे हिते पेश कयो आहे। ऐं सम्झां थो इहा गफ़ार सां हुननि वॾी ज़्यादती कई आहे। गफ़ार वटि मोहबत जो, रोमांस जो, जीअं बुघे साहिब चयो त असांखे इनाम चयो त असांखे ख़बर न आहे त गफ़ार जो महबूब केरु आहे। गफ़ार जे मोहबत जो ऐं गफ़ार जे इश्क जो हिकु जेको इम्तिज़ाज आहे हिन हिकिड़ी सिट में आहे त हिकु सिंध मुंहिंजी धरती, ॿी सुहिणी मुंहिंजी सरती। हिकु सिंध मुंहिंजी धरती, ॿी सुहिणी मुंहिंजी सरती। हिकु जिंद सां वई जड़जी, ॿी दिलि सां अची परती। ॿिन्ही सां ॿिटा नाता, ॿिन्हिनि सां ॿिटा नाता, नाता नातनि जा कहिड़ा काछा। ऐं सम्झां थो त गफ़ार जे जेको शाइरानो फ़िक्र आहे उन में हीअ सिट हुनजी सॼी शाइरी जो वॾी हद ताईं तयन करे छॾे थी। बहरहाल टाइम घणो थियो आहे, ॻाल्हियूं दिलि में घणियूं हुयूं, पर पंहिंजो साईं बिरोही साहिब जे तक़रीर खां पोइ सॼा मौज़ू पलटिजी विया हलिया, मामला ऐं माहौल तब्दील थी विया, महफ़िल ज़ैफ़रान थी वई। त आउं इहे लफ़्ज़ चई तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, ख़ासि तरह आउं हिते जे मीज़बान दोस्तनि जो, तोड़े असांजे साईं गफ़ार साहिब जो, जिन असांजी ही इज़त अफ़ज़ाई की। महिरबानी। महिरबानी साईं आकाश अंसारी। असां पंहिंजी पहिरीं निशस्त जो आगाज़ लतीफ़ साईं जे अमर सिटुनि सां कयो हो ऐं हिन निशस्त जी पुॼाणी बि लाखिणी लतीफ़ जे हिन बैत सां त कमल पाड़ूं पातार में भौर भिरे आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास, तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती लेड़िया। तव्हां सभिनी जी महिरबानी। ॿी निशस्त वरी महफ़िल मौसीक़ी में गॾु थींदासीं। फ़िलहाल मानीअ जो वक़फ़ो। वॾी महिरबानी।